ओम शांति। अॼु 18/1/79 जा महावाक्य ॿुधूं था। 18 जनवरी स्मृति दिवस के सदाकाल जो स्मृति दिवस मल्हाइण लाइ शिक्षाऊं। 18 जनवरी स्मृति दिवस के सदाकाल जो स्मृति दिवस मल्हाइण जे लाइ शिक्षाऊं बाप दादा असांखे ॾियनि था। 18 जनवरी बाप दादा जे अव्यक्त दिवस जे निमित्त महावाक्य आहिनि। अॼु सभी ॿार विशेष साकारी याद प्रेम स्वरूप जी स्मृति में ज़्यादा रहे हैं। अॼु सभी ॿार विशेष साकारी याद श्री ब्रह्मा बाबा जिस समय साकार पाठ हलियो हुयो न, त अव्यक्त पाठ वॼाईंदे हुए बि ॿारनि जी साकार जी यादियूं ॾाढा हुया। प्रेम स्वरूप जी स्मृति ज़्यादा हुई। भई जे साकार में बाबा सां मिलिया आहिनि उन्हनि जी यादि ज़्यादा हुई। साकारी सो आकारी बाप सभिनि जे नैननि में समायल आहे। साकारी सो आकारी बाप सभिनि जे नैननि में समायल आहिनि। अमृत वेले खां वठी देश विदेश जे ॿारनि जी यादि जे संदेश सॼे वतन में वायुमंडल जी रीति फैलियल हुया। अमृत वेले खां वठी देश विदेश जे ॿारनि जी यादि जा संदेश सॼे वतन में वायुमंडल जी रीति सां फैलियल हुया। असांजो संकल्प कंदा आहियूं न, उन हिसाब सां अव्यक्त वतन जो वायुमंडल ठहींदो आहे। जीअं हिन दुनिया में बि ॾिसो जॾहिं कोरोना हुया तॾहिं दुनिया जो कीअं वायुमंडल थी वियो। हर त्योहार में अलॻि अलॻि वाइब्रेशन हूंदा आहिनि। अगरि तव्हां नोट कया हुजनि त ॾिसो, हाणे दिवाली ईंदी त दिवाली जो कहिड़ो वाइब्रेशन ईंदो आहे। सफ़ाई न करण वारे खे बि गंदगी नज़र ईंदी आहे घर में। वैसे उहा ई चीज़ रोज़ु ॾिसंदा आहियूं लेकिन एॾी गंदी नज़र न ईंदी। लेकिन दिवाली जे ॾींहुं माण्हुनि खे जाला मिट्टी सभु नज़र ईंदो, सभु साफ़ सफ़ाई करणु लॻी वेंदा आहिनि। त इहो वायुमंडल ठहींदो आहे न, छो जो सभिनि जा संकल्प हूंदा आहिनि। उन हिसाब सां न करण वारी आत्मा बि उन वटि उहो वाइब्रेशन पहुचंदा ऐं करणु लॻी वेंदा। त इहो वायुमंडल ठहींदो आहे। त अव्यक्त वतन में बि जीअं गुरुवार जे ॾींहुं सभु भोग लॻाईंदा आहिनि, सभु यादि कंदा आहिनि। ईअं असां रोज़ु, असांजो त रोज़ु ई गुरुवार, रोज़ु ई त्योहार। सोचो अमृत वेले असां सभु जीअं यादि जा जीअं अहिड़ी संकल्प सां यादि कंदा आहियूं न, उन हिसाब सां बाबा वटि यादि पहुचंदी आहे। त बाबा चवनि था अमृत वेले खां वठी करे देश विदेशनि जे ॿारनि जी यादि संदेश सॼे वतन में वायुमंडल जी रीति फैलिजी वेंदी आहे। प्रेम जे आंसू जी मालायूं। अगरि कंहिंजे घर में लसन प्याज जी भाॼी ठहे, अगरि घर में के मिर्ची जो शौक़ु, मिर्ची हूंदी आहे न, शुरू में जो तेल में मिर्ची विझंदा आहियूं त कीअं फैलिजी आहे न। त बाबा चवनि था ईअं ई आहे न, बाबा वटि वायुमंडल फैलियो। प्रेम जे आंसुनि जी माला वतन खे सजाए पई। प्रेम जे आंसुनि जी माला वतन खे सजाए पई। हर हिकु ॿार ब्रह्मा बाप जे लव में लवलीन हुया। चारों ओर दिल जी दिलरुबा जी आवाज़, चारों ओर दिल जी दिलरुबा जी आवाज़ बाप दादा वटि पहुचे पई। असांजे दिल जी आवाज़ न। भक्ति मार्ग में त बाबा चईंदा आहिनि न, रोज़ु सुबुह सुबुह जो बैंड बाजा बजंदा आहिनि। लेकिन बाबा वटि कहिड़ी आवाज़ पहुचंदी आहे? मथे परमधाम में बि, अव्यक्त वतन में बि दिल जी दिलरुबा जी आवाज़ बाप दादा वटि पहुचंदी आहे।
हर हिक जी मन सां बाप जी महिमा जी सुंदर आलाप सजाइण जी साजन जी साझा साजन जे समान वतन में गूंजदी आहे। दुनिया वारा मुंहुं सां महिमा कंदा आहिनि न, असांजे मन में जो बाप दादा जी महिमा थींदी आहे न, जो असां बाबा खे शुक्रिया कंदा आहियूं। अगरि तव्हां पंहिंजी रोज़ दिनचर्या में ॾिसो बाबा असांजी केॾी मदद कंदा आहिनि, तव्हां चेक कजो, है न। अगरि तव्हां बाबा खे यादि कंदा आहियो, बाबा खे अगरि तव्हां कोई कमु ॿुधाईंदा आहियो, बाबा अॼु सॼो ॾींहुं इहो करिणो आहे, है न। रोज़ राति सुम्हण खां पहिरियों या अमृत वेले न बाबा खे ॿुधायो, बाबा हाणे इहो करिणो आहे, पोइ इहो करिणो आहे, पोइ इहो करिणो आहे, पोइ इहो करिणो आहे, पोइ इहो करिणो आहे, अॼु सॼो ॾींहुं इहो कमु करिणो आहे। राति जो तव्हां हर कम खां पोइ तव्हांजे मुख सां बाबा खे थैंक यू ज़रूरु निकिरंदो आहे। तव्हां अगरि बाबा जे ते निश्चय रखी हलंदा न, नंढे सां नंढो कमु बि वॾे खां वॾो कमु बि बाबा असांखे कराईंदा आहिनि। त एॾो दिलि में बाबा थैंक यू बाबा, थैंक यू बाबा, थैंक यू। त इहे ई सुंदर आलाप साजन जा साज मतिलबु धुन जे समान वतन में गूंजदी आहे। हर हिक जी आशाउनि जा दीपक जॻल आहिनि, वतन में जगमगाइनि था। आशाउनि जा दीपक जॻल आहिनि, वतन में जगमगाईंदा रहंदा आहिनि। आशाउनि जा दीपक बाप दादा ॿारनि जे स्नेह खे ॾिसी मुस्कुराईंदा बि आहिनि। बाप दादा ॿारनि जे स्नेह खे ॾिसी मुस्कुराईंदा बि आहिनि। विदेश व देशवासी ॿार पंहिंजे बुद्धि योग द्वारा वतन में बि पहुची वेंदा आहिनि। अगरि कंहिंजी वैसे त असांजो सदाई सुठो योग लॻल रहे, लेकिन कंहिं समय लॻंदो आहे न हिकदमि डिटैच थी वेंदा आहिनि, पोइ दुनिया में अचण जी संकल्प न थींदो आहे। कॾहिं अगरि तव्हांखे इहो अनुभव थियो हुजे, हिकु बार बाबा सां असां योग में वियऊं ऐं मिठी मिठी ॻाल्हियूं में अगरि असांजो मनु लॻी वेंदो आहे त हेठि दुनिया में अचण जो मनु न कंदो आहे। मतिलबु उहो असांजी अशरीरी स्थिति हूंदी आहे। लेकिन कर्म क्षेत्र में कर्म त करिणो ई आहे, है न। छो जी असांखे सेवा बि करणी आहे। अॼु बाबा चई आहे कि असांखे स्वर्ग जे लाइ पोइ उहो बि त खपे, धन बि त खपे न। त ऐं स्वर्ग में पोइ सभु प्रकार जा माण्हू हूंदा, अकेला असां वञी करे छा कंदासीं, हुते त बाबा बि न हूंदा। त संबंधी बि त खपनि न। त जेसिताईं कर्म क्षेत्र में न ईंदासीं, माण्हुनि खे असां ज्ञान न ॾींदासीं, पंहिंजे मन बोल कर्मनि द्वारा अगरि उन्हनि खे सुख न ॾींदासीं, त उहो पोइ असांजा संबंधी कीअं ठहींदा, न ठहींदा न। पोइ इन करे कर्म क्षेत्र में कर्म बि करिणो आहे। शरीर खे बि त हाणे उहा स्थिति केसिताईं आहे, जेसिताईं शरीर तंदुरुस्तु रहंदो, जेसिताईं शरीर आहे। अॼु अगरि असां हिन ब्राह्मण परिवार मां अगरि असां हिन जीवन में अगरि असां शरीर छॾे छॾूं त अञा स्वर्ग त आयो न आहे। असांखे वरी जनमु वठिणो पवंदो, ऐं वरी जनमु त पोइ उन में त पोइ ॿार ठहींदासीं। पोइ ॿार त जॾहिं वॾो थिए, ज्ञान खे सम्झे, हुन रीति योग लॻाए, तॾहिं त हुनखे अशरीरी स्थिति वरी खां उहो सुख अनुभव थींदो। हालांकि असांजो जेको बि हाणे जनमु अगरि थींदो त सुठो ई थींदो, अगरि असां हिन ब्रह्मण लाइफ में सुठा आहियूं, मतिलबु सुठे पुरुषार्थी आहियूं। पर त बि तव्हां सोचो, जॾहिं असांजो ज़्यादा ई योग लॻी वञे न, हेठि अचण जी इच्छा न थिए, त उन समय सोचिजो भई न, शरीर खे बि ॾियणो आहे, शरीर खे बि तंदुरुस्तु रखिणो आहे, तॾहिं त मां पूरो संगम युग बाबा सां गॾु रही सघंदी आहियां। ॿियो ॿियनि खे बि त सुख ॾियणो आहे, ॿियनि जी बि त सेवा करणी आहे। बाबा बि हिते त सेवा ई करणु आया आहिनि, जीअं ॿियनि खे बि मां हीअं अनुभव कराइण लाइ हुनजी सेवा करां।
त बाबा चवनि था कि ॿार ब्रह्मा बाप बि ॿारनि जी स्नेह जी सागर में वतन में ॿारनि जे लव में लवलीन थी विया हुया। यादि जो रिटर्न ॾियनि पिया बाबा। ॿार बाप दादा खां पुछंदा आहिनि असां सभिनि खां पहिरियों अकेला वतनवासी छो थियो। बाबा ॿारनि खां पुछंदा आहिनि ॿार बाबा खां पुछनि था, बाबा तव्हां अकेला वतनवासी छो थियो। मेजॉरिटी ॿारनि जो इहो ई स्नेह जो सुवाल हुयो। बाबा चई जीअं आदि में स्थापना जे कार्य अति साकार रूप में निमित हिकु ई ठहियो। जे शुरू में ॾिसो हिकु ब्रह्मा बाबा ही शिव बाबा हालांकि दादियूं बि हुयूं, लेकिन शिव बाबा त ब्रह्मा बाबा जे तन में ईंदा हुया न। साकार कर्म त ब्रह्मा बाबा द्वारा ई करे ॾेखाई न शिव बाबा। त बाबा चवनि था जीअं आदि में स्थापना जे कार्य जे प्रति साकार रूप में निमित हिकु ई हुयो, ब्रह्मा बाबा। अलफ जी तार पहिरियों हिक खे ई आई। सेवा अर्थ सर्वस्व त्याग मूर्त हिकु ब्रह्मा बाबा ई ठहिया। ब्रह्मा बाबा जहिड़ो त्याग कंहिं कयो आहे न ब्राह्मण परिवार में, और न ही बाबा चईंदा आहिनि। छोकी उन समय ते स्थापना थियणी हुई, इन करे शिव बाबा ब्रह्मा बाबा सां सभु कुझु छुड़वायूं। ब्रह्मा बाबा बि सहज ई ॾेई छॾी न, ब्रह्मा बाबा बि न त एॾो। ऐं ॾिसो ब्रह्मा बाबा जे अॻियां चैलेंज छा हुयो, भई असांजे अॻियां त सैंपल आहिनि। ब्रह्मा बाबा जे साम्हूं कोई सैंपल हुयो। ब्रह्मा बाबा खे ईअं बि लॻी सघे अलाए फालतू जा संकल्प अचनि था, ईअं थोरी थींदो आहे। लेकिन ब्रह्मा बाबा कुझु बि संशय न कई। हालांकि शिव बाबा बि कराई उन्हनि खां, लेकिन त बि ॾिसो शिव बाबा त असां सां गॾु बि आहिनि। अॼु असांखे शिव बाबा साकार मुरली में चवनि था असांजे साम्हूं एॾा सैंपल आहिनि, त बि तव्हां पंहिंजी निंड खे त्याग करे सघंदा आहियो। रोज़ अमृत वेले एक्यूरेट टाइम ते जागृत अवस्था में वेंदा आहियो। रोज़ मुरली जे समय एक्यूरेट जागृत अवस्था में ॿुधंदा आहियो न। चलो चइण में त आहे कि हा शिव बाबा कराई, एॾो कुझु बाबा छुड़वाई उन्हनि खां, लेकिन हिते त ॿार पंहिंजी निंड ई नथा छॾे सघनि न, पंहिंजो आलस्य अलबेलो नथा छॾे सघनि। चलो ब्रह्मा बाबा एॾो त्याग कई, असां निंड जो त्याग करे सघंदा आहियूं है न। कोई चए तव्हांखे कि असां जॾहिं तव्हांजे निंड जो टाइम हुजे ॾींहं जो या सुबुह जो, तव्हांखे चए असांखे 5 बजे मुरली ॿुधाइजो, तव्हां ॿुधाईंदव न। कमु त हेॾे होॾे बि करे 5 बजे त ॿार न वेंदा आहिनि, 5 बजे त नाश्तो न ठहींदो, 5 बजे त तव्हां फ्री हूंदा आहियो है न। कम खे असां हेॾे होॾे त ॾिसो, इहा असां ध्यानु ॾियूं कि ब्रह्मा बाबा जेतिरो सर्वस्व त्याग मूर्त पहिरियों हिकु ई हुयो, हुन खां पोइ कॉपी कयनि ॾाढनि। लेकिन असां अगरि ॾिसूं ब्रह्मा बाबा जेतिरो कंहिं कयो, ब्रह्मा बाबा पंहिंजे शरीर खे बि हड्डियूं बि तॾहिं थिए न दधीची ऋषि जो मिसाल पहिरियों ब्रह्मा बाबा ठहिया। मतिलबु 96 एज में, शायदि 96 ई हुई, 90s में बि ब्रह्मा बाबा संदली ते वेही करे मुरली ॿुधाईंदा आहिनि। तव्हां वेही सघंदा आहियो संदली ते है न। त संदली ते वेही ऐं कीअं वेही करे मुरली, भले शिव बाबा उन्हनि जे शरीर में ईंदा हुया न, हाणे बि असांखे शिव बाबा मदद करनि, त बि तव्हां संदली ते वेही सघंदा आहियो। कि चईंदा न बाबा ॾाढो सूर थो पए, बाबा हलो थोरो ईअं था करो, थोरी सी बि चिक चिक कंदव न कंदव। त अगरि असां हर हिकु ॻाल्हि ब्रह्मा बाबा जी ॾिसूं
सभिनि खां पहिरीं ॻाल्हि त उन्हनि जे साम्हूं कोई सैंपल ई न हुयो। असांखे कोई ईअं संकल्प अची नयो जो के बि न कयो। कोई असांखे संकल्प सां असांखे चए कराए त बि माण्हू केॾो संशय, केॾो संकल्प हलंदा आहिनि। पर ब्रह्मा बाबा जी कीअं उन्हनि कयो सभु कुझु, बाबा बि कराई, हुननि बि कयो। जीअं ॿार खे असां चऊं तूं लिख, मां लिखायां थी, असां हुनजो हथु पकड़ूं था, लेकिन ॿार खे बि त कोशिशि करणी पवंदी न, तॾहिं त असांजी मदद हुनखे सफलता मूर ठाहींदी न। ईअं ई आहे, शिव बाबा त ब्रह्मा बाबा खां कराइनि पिया, लेकिन ब्रह्मा बाबा बि त साथ ॾिनई न। त बाबा चवनि था, ॾिसो पहिरियों हिकु ब्रह्मा बाबा ई हुया जो सर्वस्य त्याग मूर्त हिकु अकेला ई ठहिया। अलफ जी तार पहिरियों ब्रह्मा बाबा वटि ई आई, जंहिंखे ॾिसी ॿारनि फॉलो फादर कयो। त्याग ऐं भाग्य ॿिन्हिनि में नंबर 1 बाबा बाप निमित ठहिया, ब्रह्मा बाबा। हाणे अंत में बि ॿारनि खे ऊचो ठाहिण लाइ व अव्यक्त ठाहिण लाइ बाप खे ई अव्यक्त वतनवासी ठहिणो पियो। न ॾिसो, साकार में त छा हुयो कि ब्रह्मा बाबा खे शरीर बि हुयो, त शरीर में शरीर खे खाइण पीआरण, सुम्हाइण, सनानु आदि कराइण, न ॿिया बि शरीर सां गॾु अगरि असां तव्हां ॾिसिजो, सॼो ॾींहुं तव्हांखे शरीर खे केतिरो टाइम ॾियणो पवंदो। शरीर जे लाइ पैसो कमाइण, पोइ हुन जे लाइ रोटी पाणी ठाहिण, चलो उहो तव्हांजे कमाइण जो ॿियो कोई कमु करे थो न, त बि सभु कुझु ठाहिण करणु, चलो ब्रह्मा बाबा खे त कोई ठाहे ॾींदो हुयो, लेकिन हुन जे अलावा बि जो असांजी रोटी हूंदी आहे अंदरि डाइजेस्ट कीअं थींदी आहे, आत्मा जी शक्ति बि त लॻंदी आहे न। बिना आत्मा जी शक्ति सां रोटी डाइजेस्ट न थींदी, न त डेड बॉडी खे माण्हू खाराए, उहो खाईंदी, हुन जे अंदरि जो रोटी पई आहे उहो पचंदी न, पचंदी आहे। त आत्मा जी शक्ति सां ई त असांजा अंदरि जा ऑर्गन्स बि हलंदा आहिनि न। हार्ट, माण्हू चईंदो हार्ट बीट बसि बंदि थी वई, त आत्मा आहे तॾहिं त हार्ट बि हले थो, किडनियूं बि पंहिंजो कमु करनि थियूं, उहो लाइट त वञे थी न आत्मा जी, त आत्मा जी शक्ति शरीर खे हलाइण में बि यूज़ थिए थी न। इन जी बि ब्रह्मा बाबा बचति कई। हाणे बि ब्रह्मा बाबा अव्यक्त वतन में आहे, लेकिन हाणे ब्रह्मा बाबा जी आत्मा जी शक्ति पूरी ॿारनि जी संभाल करण में आहे। जीअं माउ पीउ हूंदा आहिनि न, पंहिंजे शरीर जो ध्यानु न रखंदा आहिनि, सिर्फ़ु ॿारनि जी देखभाल करण में ई पंहिंजो जीवन लॻाए छॾींदा आहिनि, लेकिन उहो ॿिनि टिनि जी लॻाईंदा, लेकिन ब्रह्मा बाबा पूरी विश्व जी आत्माउनि जे लाइ, सिर्फ़ु ब्राह्मण परिवार जे लाइ बि न, पूरी विश्व जी आत्माउनि जे लाइ ब्रह्मा बाबा मदद करनि था न। त बाबा चवनि था, जे ॿारनि पुछियो बाबा तव्हां असांखां पहिरियों अकेला कीअं वतनवासी थी वियो, त ब्रह्मा बाबा चयईं कि ॿारनि खे ऊचो ठाहिण लाइ व अव्यक्त ठाहिण लाइ बाप खे ई अव्यक्त वतनवासी ठहिणो पियो। हिन साकार दुनिया में ऊचो स्थान अव्यक्त वतन अपनाइणो पियो। हिन साकार दुनिया जो ई ऊचो स्थान आहे अव्यक्त वतन। हाणे बाप चईंदा आहिनि, बाप समान स्वयं खे ऐं सेवा खे संपन्न करो। हाणे ॾिसो, हाणे धीरे धीरे यज्ञ मां बि सभु आत्मायूं जल्दी जल्दी शरीर छॾनि थियूं न। कल्ह बि असांजी यज्ञ में जो वॾा भाउ हुया निर्वैर भाई, हुननि बि शरीर छॾे छॾियो कल्ह। त ॾिसो, हाणे बाप दादा असांखे इहो इशारो था ॾियनि कि हाणे जल्दी जल्दी बाप समान स्थिति धारण करे सेवा खे संपन्न करो। बाप समान अव्यक्त वतन वासी ठही वञो। बाप दादा हाणे बि आह्वान कंदा आहिनि, देरी के ॻाल्हि जी आहे। बाप दादा संजो हाणे बि आह्वान करनि था, देरी के ॻाल्हि जी आहे।
ड्रामा जी देरी आहे। बाबा पुछनि था ड्रामा जी देरी आहे, मतिलबु अञा ताईं ड्रामा पूरो न थियण वारो आहे, तॾहिं असां सभु देरी था करूं। लेकिन ड्रामा खे बि पूरो करण वारो केरु, निमित केरु आहे, है न? त ख़ुदि खे निमित सम्झो। ईअं सम्झो कि मां संपन्न थी वेंदमि त इहा दुनिया परिवर्तन थी वेंदी। हिन दुनिया में जो दुख परेशानी आहे उहो कॾहिं ख़तमु थींदी? जॾहिं मां परिवर्तन थींदो। अहिड़ो संकल्प अगरि सभिनि जो थी वञे त सभु जल्दी जल्दी रेडी थी वञनि, सभु जल्दी जल्दी रेडी थी वेंदा, त पोइ एॾी सारी पवित्र आत्मायूं हिन पतित दुनिया में रही सघंदियूं। बाबा छो था चवनि कि ड्रामा में निमित केरु? बाबा चईंदा आहिनि न कि असां जॾहिं एॾा पवित्र थी वेंदासीं, संपन्न थी वेंदासीं, जॾहिं सतयुगी राजधानी पूरी पूरी स्थापना थी वेंदी, त असां सभिनि सतयुगी आत्माउनि खे रहण लाइ जॻह त खपे न। पोइ त दुनिया खे ख़ाली आपे ई थियणो पवंदो। त इन करे बाबा असांखे चवनि था कि हिन कलयुगी दुख जी दुनिया खे ख़तमु करण में निमित केरु आहे? ड्रामा आहे या तव्हां आहे? चलो ड्रामा त अगरि सम्झो हाणे समय अची वियो, लेकिन सतयुग जी राजधानी पूरी स्थापना थी वई। हाँ, सतयुग जी पूरी राजधानी स्थापना थी वई आहे, ड्रामा त ख़तमु थी वञे। पोइ सतयुग में अचण वारी आत्मायूं न रेडी न आहिनि त ॿियो चक्कर कीअं शुरू थींदो, है न? ॿियो चक्कर कीअं शुरू थींदो? हिन करे बाबा चवनि था कि ड्रामा में निमित केरु आहे? सिर्फ़ु हिकु नंढी सी ॻाल्हि दृढ़ संकल्प रूप सां धारण करो त सदाकाल जो मिलन थी वेंदो। सिर्फ़ु हिकु नंढी सी ॻाल्हि दृढ़ संकल्प रूप में धारण करो, है न? हिकु नंढी सी ॻाल्हि दृढ़ संकल्प रूप में धारण करो त सदाकाल जो मिलन थी वेंदो। कहिड़ी ॻाल्हि धारण करणी आहे? जीअं अॼु जे ॾींहुं सहज योगी, निरंतर योगी, हिकु बाप ॿियो न कोई, हिन स्थिति में स्थित रहियो, ईअं ई सदा अमर भव जे वरदानी ठही वञो। न बाबा चवनि था हिकु ॻाल्हि कहिड़ी दृढ़ संकल्प जे रूप में धारण करणी आहे कि असांखे सहज योगी ठहिणो आहे। सहज योगी अर्थात जीअं तव्हांखे सहज ई यादि आहे न, मुंहिंजो पीउ केरु आहे, मुंहिंजी माउ केरु आहे, मुंहिंजो पति केरु आहे, मुंहिंजो घरु केरु आहे, कहिड़ो आहे। कोई तव्हांखे निंड मां बि उथाए करे पुछे तव्हांजो नाम छा आहे, तव्हांजे पीउ जो नाम छा आहे, तव्हां केतिरा पढ़िया आहियो, कोई अहिड़ी ॻाल्हि पुछे जो तव्हांखे ॾाढी सुठी लॻंदी हुजे, है न? त सभु यादि आहे तव्हांखे? सहज ई सभु यादि आहे न, मुश्किलात त न करणी पवंदी आहे, सॼो ॾींहुं यादि रहंदो। कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे सॼो ॾींहुं यादि रहंदी आहे, है न? अगरि तव्हांखे अलाए कॾहिं कंहिं कुझु चयो आहे बुरो, उहा ॻाल्हि माण्हुनि खे सदा ई यादि रहंदी आहे। माण्हुनि खे डिप्रेशन छो थींदो आहे? डिप्रेशन छो थींदो आहे? जॾहिं हिकु ॻाल्हि खे माण्हू ज़्यादा सोचंदो आहे न, बार बार त उन्हनि खे डिप्रेशन मतिलबु उहा ॻाल्हि उन्हनि ते हावी थी वेंदी आहे, जंहिंजे कारण उहो ॿियो कुझु सोचे ई न सघंदा आहिनि, ॿियो किथे दिमाग़ु लॻाए न सघंदा आहिनि, ॿियो कुझु कर्म करे ई न सघंदा आहिनि। बसि उहा ई ॻाल्हि जीअं त रुकावट जे रूप में उन्हनि जे साम्हूं, हिनखे डिप्रेशन चइबो, है न? पोइ माण्हू डिप्रेशन जी दवाई वठंदो, छो जो उहा ॻाल्हि हूंदी दिमाग़ में त माण्हू शरीर त सुम्हंदो लेकिन आत्मा सुम्हंदी न आहे। तंहिंखां सुठो त बाबा जी ॻाल्हियूं सॼो ॾींहुं यादि करो, कम से कम ख़ुशी त रहंदी, आराम सां निंड त ईंदी, आराम सां खाईंदा पीअंदासीं, मौज में त रहंदासीं न। त ईअं ई बाबा चवनि था सहज योगी अर्थात ईज़ी तरीक़े सां असांखे सदा ई बाबा जी श्रीमत, बाबा जा गुण,
बाबा जी शक्तियूं इमर्ज रूप में रहूं। कोई अहिड़ो सहज तरीक़ो ढूंढो, निरंतर योगी ऐं निरंतर भी हुजे। ईज़ी निरंतर मतलब हमेशा हर सेकेंड हिकु बाप ॿियो न कोई, इहो मूंखे कीअं यादि रहे, है न। तव्हांखे उन ॾींहुं बि बाबा चई न कि देह देह जो संबंध पदार्थ वस्तु वैभवनि खे बाबा सां जोड़े रखो। सभिनि खां सहज तरीक़ो आहे बाबा सां जोड़े छॾो। हिन जे लाइ असांखे थोरो एकांत में अभ्यास करिणो पवंदो। भई इहा देह कंहिंजी आहे, मूंखे कंहिं ॾिनी आहे, इहा देह जा संबंधी केरु आहिनि, देह जा पदार्थ असांखे केरु ॾिनो आहे, बाबा 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 बाबा, है न। त कोई बि चीज़ असांखे कुझु यूज़ बि करणी हूंदी या कुझु वेस्ट बि थी वेंदी आहे, कुझु ख़राब भी थी वेंदी आहे, त तुरंत असांजे मुख सां छा निकिरंदो, सॉरी बाबा तव्हांजी ये चीज़ ख़राब थी वई, है न। जॾहिं असांखे कोई चीज़ ॾींदो आहे उहो ख़राब थी वेंदी त तुरंत उन माण्हू जो यादि ईंदो आहे न। के माण्हू असांखे गिफ्ट ॾिनी त उन माण्हू जी यादि ईंदी। देह जे संबंधी जो आहिनि उहो फटाफट यादि ईंदो। ये घर मुंहिंजो आहे, मुंहिंजो न आहे, बाबा जो आहे। त हिकदमि कहिड़ी असांखे बाबा चवनि था कि अगरि तव्हांखे जल्दी जल्दी रेडी थियणो आहे त हिकु ॻाल्हि सदा काल जे लाइ यादि रखो, दृढ़ संकल्प करो, सहज योगी निरंतर योगी। त अॼु असांखे छा करिणो आहे, इहा युक्ति ढूंढजो, तरीक़ा ढूंढजो कि कीअं मूंखे सदा सहज बाबा यादि रहनि, निरंतर यादि रहनि। इन जे लाइ जॾहिं 18 जनवरी हूंदी आहे, गुरुवार हूंदो आहे, या कोई बि या अमृत वेलो हूंदो आहे कि न अमृत वेले सिर्फ़ु बाबा खे यादि करिणो आहे, ॿियो कोई न करिणो, ॿियो कुझु यादि न करिणो आहे। त ईअं ई असांखे सॼे ॾींहं में बि कोई युक्ति ढूंढणी आहे जंहिंसां असांखे कर्म कंदे हुए, ॿाहिरि वेंदे हुए, माण्हुनि सां ॻाल्हाईंदे हुए, खाईंदे पीअंदे असां सदा ई बाबा जी छत्र छाया में रहूं, बाबा सां गॾु रहूं। इन स्थिति में स्थित रहो, ईअं ई सदा अमर भव जे वरदानी ठहो। त छा थी वेंदो, सदा काल जे लाइ जुदाई खे विदाई मिली वेंदी, जुदाई खे विदाई मिली वेंदी। ॾिसो बाबा जी भाषा केॾी अलॻि आहे न। बाबा चवनि था सदा काल जे लाइ जुदाई खे विदाई मिली वेंदी और सदा काल और सदा मिलन जी बधाई थी वेंदी। मतिलबु जुदाई की विदाई थी वेंदी ऐं मिलन मनाइण जी बधाई थी वेंदी। स्नेह स्वरूप के सामनो समान स्वरूप में परिवर्तन करो। असांजो जेको बाबा सां स्नेह स्वरूप आहे न, जॾहिं असांजी फीलिंग हूंदी आहे बाबा सां, जीअं असांजे अंदरि स्नेह आहे, उनखे बाप समान स्वरूप कि मां बाप समान आहियां। अरे ॾिसो, जीअं बाबा असांखे श्रेष्ठ मत ॾींदा आहिनि, ॿार हीअं करो, हीअं करो, हिन में हीअं करो। हाणे असांजी उहा स्थिति आई आहे, अनुभव सां असां ॿियनि खे उहा ॻाल्हि चई सघूं, ओड़ी असांजी स्थिति आई आहे। जीअं बाबा असांखे चईंदा आहिनि न, शांत रहो, गुस्सो न करो, जिद न करो, हीअं न करो। त कोई असांजे साम्हूं हीअं करे त बाबा जीअं असांखे प्यार सां सम्झाईंदा आहिनि, शुभ भावना शुभकामना सां सम्झाईंदा आहिनि, असां हुन ई रीति सां अनुभव सां हुन ॿी आत्मा खे सम्झाए सघंदा आहियूं। ओड़ी समान स्थिति आई आहे। ॾिसो, कॾहिं कॾहिं न कोई के एक्टर खे ॾिसंदो आहे न, त हुन एक्टर जी एक्टिंग सेम कॉपी कंदो आहे विद एक्सप्रेशंस। ऐं जीअं त हुनजो फेस एक्सप्रेशंस, हुनजी फीलिंग उहो पंहिंजे में समाए वठंदो ऐं उअं ई एक्टिंग कंदो आहे त माण्हुनि खे लॻंदो आहे इहो उअं ई थो करे।
जीअं त मूंखे लॻे थो इहे त उहो ई आहे। ऐं अगरि उनजो फेस जा फीचर्स बि मिलनि त माण्हुनि खे लॻंदो आहे त बिल्कुलु उअं ई थी करे, ईअं थो लॻे जीअं उहो ई थी करे। त बाप समान ठहिणु मतिलबु समान रूप ठहिणु मतिलबु जीअं बाबा असांखे ज्ञान ॾींदा आहिनि, सम्झानी ॾींदा आहिनि, श्रीमत ॾींदा आहिनि, गुण शक्तियूं ॾींदा आहिनि। बाबा त मुख सां ॾींदा आहिनि, छोजी शिव बाबा खे त शरीर ई न आहे। शिव बाबा खे ज्ञान आहे कि गुस्सो करण सां ईअं थींदो, लोभ करण सां ईअं थींदो, ईअं करण सां ईअं थींदो। त बाबा त असांखे ज्ञान ॾींदा आहिनि, लेकिन बाबा चवंदा आहिनि ब्रह्मा बाबा खे कॉपी करो, छोजी ब्रह्मा बाबा उन ज्ञान खे प्रैक्टिकल में पहिरियों लायो अथई। त असांखे बि हर ज्ञान जी ॻाल्हि खे पहिरियों कर्मनि में लाइणो आहे कि भई जिद जे संस्कार खे असां छॾण लाइ बाबा असांखे ज्ञान ॾिनो अथई। त मां उन ज्ञान जी पॉइंट खे यूज़ करे पंहिंजे अंदरि जिद जो संस्कार ख़तमु करा, है न। पोइ उन खां पोइ अगरि कंहिंखे असां सम्झाईंदासीं न उन रीति, लेकिन असांखे अनुभव बि हूंदो। जीअं बाबा चवंदा आहिनि न सभिनि जे लाइ शुभ भावना रखो, है न। त ॿुधायो अगरि तव्हांजे घर कोई तव्हांजो चयो नथो मञे ऐं उल्टो सुल्टो कमु करे थो, त तव्हां कॾहिं उन्हनि जे लाइ शुभ भावना रखी आहे? पहिरियों त उन्हनि जे लाइ नेगेटिव संकल्प ईंदा, वेस्ट संकल्प ईंदा। सम्झो कंहिंजी नुंहुं आहे या कंहिंजी धीउ आहे, उहो रोटी खे या कंहिंजा ॿार आहिनि या कोई बि आहे, उहो रोटी खे वेस्ट थो करे, है न। खाइण पीअण खे वेस्ट थो करे, खाए नथो, बीमार थो थिए, पोइ दवायूं बि वठी थो अचे, दवायूं बि नथो वठे। अहिड़े माण्हुनि जे लाइ बाबा चवंदा आहिनि शुभ भावना रखो। लेकिन जॾहिं असां प्रैक्टिकल में ईंदा आहियूं त असांखे छा नज़र ईंदो आहे? रंधिणे में वञो सभु वेस्ट। असांखे पहिरियों संकल्प छा ईंदो? अरे केॾो वेस्ट थी करे, खाए बि नथी, ॿारनि खे बि नथी खाराए, ख़ुदि बि नथी खाए ऐं पैसो बि लॻाए, केॾो वेस्ट थी करे। वरी चए थी मथे में सूरु आहे, पेट में सूरु आहे, हीअं आहे हूअं आहे, केॾी सारी ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि। लेकिन बाबा असांखे छा चए थी? शुभ भावना करो, शुभकामना करो। अगरि तव्हां इनखे प्रैक्टिकल में जॾहिं कंदव न त ॾाढी ई महिनत करणी पवंदी आहे, है न। हिकु बार में ई असां वरी खां किचन में वञूं, असांखे कहिड़ो थॉट अचिणो खपे? कोई ॻाल्हि कोन्हे, सिखी वेंदी। ॿियो कोई थॉट अचे ई न। असां ईअं करणु चाहींदा आहियूं, लेकिन जो वायुमंडल में आहे न, घर में ॿियनि सभिनि जा बि अहिड़ा थॉट्स आहिनि हुन माण्हू जे लाइ। त असां त सोचूं था कि हाणे वरी खां अगरि मां ॾिसंदमि त सोचंदमि भई कोई ॻाल्हि कोन्हे, सिखी वेंदी। लेकिन असां जीअं ई कर्म क्षेत्र में वेंदा आहियूं न, हुन माण्हू जो ग़लती करे थो न, हुन जे मथां ॾाढनि जा बि व्यर्थ संकल्प हूंदा आहिनि हुन वातावरण में। ऐं असांखे बाबा जो संकल्प करिणो हूंदो आहे त हुन में थोरो जेतिरो असां में शक्ति हूंदी ओतिरो जल्दी असां सभिनि जे थॉट्स खे ख़तमु करे पंहिंजो बाबा जो थॉट इमर्ज कंदासीं। पोइ तॾहिं सभी हुन जे लाइ सोचदा न, सिखी वेंदी, तॾहिं उहा आत्मा सिखी वेंदी। मतिलबु बाबा त हिकु शब्द चई कि ॿार सभिनि जे लाइ शुभ भावना करो, शुभकामना करो, इहे संस्कार ठाहियो पंहिंजो। अॼु बाबा चई न, लेकिन तव्हां हिन ई ॻाल्हि खे प्रैक्टिकल में करे ॾिसजो, है न। जॾहिं असां करे वठंदासीं न, जॾहिं असांजो बि इहो संस्कार ठही वेंदो, तॾहिं असां ॿियनि खे चईंदासीं त उन्हनि खे तीर लॻंदो। न त चइण में त असां बि चऊं, अॼु कोई तव्हांखे चए अरे मुंहिंजो ॿारु पढ़े नथो, रोटी नथो खाए, मुंहिंजी नुंहुं हीअं थी करे, मुंहिंजी ससु हीअं थी करे, असां त चऊं न, बाबा चए थी सभिनि जे लाइ सुठो सोचो। लेकिन उहा ई ॻाल्हि तव्हांजो ॿारु करे, तव्हांजो ॿारु बि पढ़े न, रोटी न खाए, या तव्हांजी ससु नुंहुं या जो बि आहे पति, तव्हांजे घर में कमु करण वारी माई रोज़ु ईअं ई पोचो लॻाए थी वञे,
केॾा संकल्प हलंदा आहिनि, लेकिन हुननि सभिनि संकल्पनि खे हिकु शब्द में मर्ज करिणो आहे। छा? ठीकु आहे, सिखी वेंदी, कोई ॻाल्हि कोन्हे, वीचारी माई बि ॾिस करे त थी कम से कम न। ईअं ख़ुदि खे सम्झाइणो पवंदो आहे, तॾहिं उहो शुभ संकल्प निकिरंदो आहे। पति कंहिंजो दारू पीए, मारे, कमाए न, उन इंसान खे केतिरी टेंशन हूंदी आहे। उनखे अगरि चऊं कोई ॻाल्हि कोन्हे, सिखी वेंदो, त चईंदी कोई ॻाल्हि छा आहे, किथां खायां मां रोटी, मारियो खायां वेई। उनखे असां ईअं ई चई सघंदा आहियूं, है न। लेकिन असां में अगरि हर प्रकार जी पॉज़िटिविटी हूंदी, असां अगरि उन गहराई में वेंदासीं कि हिन आत्मा जा बि कर्म अहिड़ा आहिनि, हिनखे बि पंहिंजी पत्नी खे, ॿारनि खे सुख न ॾियणो आहे, पापनि जो बोझ आहे, है न। हिन आत्मा जा बि अहिड़ा ई कर्म आहिनि, अहिड़ो ई जीवन आहे, त हिन आत्मा खे दुआयूं खपनि ताकी इहा हिन बोझ सां निकिरी सघे। त हुनखे पूरो डिटेल में पहिरियों असांखे सम्झणो आहे। पहिरियों असांखे हुन पीअंदे, खाईंदे, मारंदे इंसान जे प्रति असांखे रहम अचे। कॾहिं ईंदो? जॾहिं असां ईअं सोचंदासीं कि अरे इहा आत्मा जे मथां पापनि जो बोझ आहे, इहा आत्मा बि पिछले जन्मनि में हिन जी ज़ाल ई हिन जो पति हुयो, हिनखे ॾाढो तंग कई, इन करे इहो बि करे थो। हिननि जे ॿारनि खे बि कोई हिसाब किताब हूंदो, तॾहिं इहे पंहिंजे ॿारनि खे बि सुख नथो ॾिए। इहा आत्मा बुराई जे वश थी वई आहे, विकारनि जे वश थी वई आहे। पहिरियों असां इहे सम्झूं, तॾहिं असांखे हुन आत्मा जी कोई ग़लती लॻंदी ई न, कि उहो पी करे मारे थो, कुझु ग़लति कमु करे बि थो न, त असांखे हुनजी ग़लती लॻंदी ई न, छो जो उहा आत्मा पंहिंजे वश में ई न आहे। उहा आत्मा पंहिंजे पिछले जन्मनि जे पापनि जे वश आहे, विकारनि जे वश आहे, बुराइनि जे वश आहे। या कई माण्हू ॿियनि ते ई कालो जादू टोणो करे छॾंदा आहिनि कि इहा पंहिंजी ज़ाल खे मारे, पंहिंजे ॿारनि खे ईअं करे, पंहिंजे जीवन में ख़ुशि न रहे, है न। त असांखे जॾहिं ज्ञान हूंदो, असां जॾहिं मनन चिंतन कंदासीं, तॾहिं ई असां, बाबा जो चईंदा आहिनि, शुभ भावना रखो, शुभ कामना करो, तॾहिं ई असां उन्हनि जे लाइ करे सघंदा आहियूं। तॾहिं ई असां उनजी ज़ाल खे बि सुठी रीति सम्झाए करे उनखे बि उन जे लाइ दुआयूं करण लाइ चई सघंदा आहियूं, है न। त बाबा जो हिकु पॉइंट, लेकिन शिव बाबा त ज्ञान ॾींदा आहिनि, लेकिन शिव बाबा असांजी दुनिया में सामनो थोरी कंदा आहिनि। उहो त ब्रह्मा बाबा कराए करे ॾिठई, कराए करे असांखे ॾेखाई। त असांखे बि शिव बाबा जी हर ज्ञान जी पॉइंट खे मनन चिंतन करे ॿियनि खे ॿुधाइणो आहे, स्वरूप ठहिणो आहे। इन करे बाबा चईंदा आहिनि न, स्नेह स्वरूप त ठहिया आहियो, लेकिन हाणे ब्रह्मा बाप समान ठहो। ब्रह्मा बाबा खे केतिरनि गारियूं ॾिनियूं, ब्रह्मा बाबा जे साम्हूं केॾा केसिस आया, लेकिन ब्रह्मा बाबा शिव बाबा जे ज्ञान खे प्रैक्टिकल में यूज़ करे ओड़ा ठहिया। ठीकु आहे। त बाबा असांखे चवनि था, स्नेह स्वरूप त ठहिया आहियो, हाणे छा ठहिणो आहे? निराकार रूप में शिव बाप समान ऐं साकार रूप में ब्रह्मा बाप समान ठहिणो आहे। बाबा चवनि था कि अगरि पंहिंजी स्थिति रहंदी त अमर भव जे वरदान ई थी वेंदो। ॿियो बाबा असांखे चवनि था कि ख़ुदि खे बाप समान ठाहिणो, जे स्नेह में स्वरूप आहिनि त स्नेह स्वरूप खे बाप समान स्वरूप ठाहिणो आहे। जीअं जे बि आत्मा सां स्नेह हूंदो आहे न, त स्नेह जो स्वरूप इहो ई आहे, जो स्नेही खे पसंदि, उहो ई स्नेह करण वारनि खे पसंदि हुजे। जंहिंसां असांखे स्नेह हूंदो आहे
त जो स्नेही खे पसंदि आहे उहो ई असांखे बि पसंदि हुजणो खपे, है न। हलणो, खाइणो, पीअणो, रहणो स्नेही जी दिलि पसंदि हुजणो खपे। ईअं ई बाप जो स्नेह आहे, ॼाणंदा आहियो बाप जो स्नेह केसां आहे। बाप खे सदा छा पसंदि ईंदो आहे? पंहिंजी दिलि पसंदि न, लेकिन स्नेही बाप जी दिलि पसंदि। बाप खे छा पसंदि ईंदो आहे? जो बाप खे आत्म अभिमानी स्थिति, सर्विस, त जो बि बाप खे पसंदि ईंदो आहे उहो सभु असांखे धारण करणो आहे। पंहिंजी दिलि पसंदि न, लेकिन बाप स्नेही बाप जे दिलि पसंदि कर्म कंदो। जो बाप खे पसंदि आहे न उहो उहो कर्म कंदो। सभु म्यूट बटन दबा दो। त सदा जो भी संकल्प करो, सब दीपा बहन म्यूट बटन दबा दो। बाबा चवनि था कि त सदा जो भी संकल्प करो, कर्म करो, पहिरियों ये सोचो कि स्नेही बाप जे दिलि पसंदि आहे। अगर बाप खे उहो संकल्प पसंदि न आहे, अगर बाप खे ओहिड़ो कर्म पसंदि न आहे त न करो। अगर बाप खे पसंदि न त लोक पसंदि बि न हूंदो। त सिर्फ़ु एतिरी सी ॻाल्हि आहे, स्नेही जी पसंदी सां हलो। अगर असां कंहिंजे लाइ नेगेटिव सोचूं, वेस्ट सोचूं, त इहो बाप खे पसंदि आहे? केॾा असां टाइम वेस्ट, संकल्प वेस्ट करे छॾींदा आहियूं। हुनजे बदिले इहो सोचो सभु ठीकु थी वेंदो, बसि सभु ठीकु थी वेंदो, सभु सुठा थी वेंदा, सभिनि जो ई कल्याण थी वेंदो, सभी पंहिंजे जीवन में सुठी रीति हलंदा। न जॾहिं असां पंहिंजी सोच अनुसार ॿियनि खे हलाइण चाहींदा आहियूं त गड़बड़ी थींदी। न हाणे जंहिंजे भाग्य में जो आहे उन अनुसार ई उहा आत्मा हलंदी। असां ॿियनि जे लाइ त फटाफट चईंदा आहियूं, लेकिन जो असांजे संबंध संपर्क में जो आत्मा ईंदी आहे, जो असांजे संबंध में आहे, उन्हनि जे लाइ बि असां कीअं सोचणो खपे, है न। ज़रूरी न आहे जीअं तव्हांजा ॿार, तव्हांजे घर जा फैमिली मेंबर्स, उन्हनि जे लाइ बि ईअं सोचणो खपे कि इन्हनि जे भाग्य में जो हूंदो उहो त थींदो ई सही। लेकिन हा, अगर असां बाबा खे यादि कंदा आहियूं, बाबा खे सभु ज़िम्मेवारी ॾेई छॾींदा आहियूं, त बाबा पोइ उन्हनि जे अगरि कुझु भाग्य में ग़लति लिखल आहे त हुनजो प्रभाव घटि करे सघंदा आहिनि बाबा, है न। बाबा चईंदा आहिनि न कि मूंखे यादि करण सां पाप कटिजी वेंदा आहिनि। बाबा पाप कटेश्वर आहे न। ज़रूरी थोरी तव्हांजा पुट, तव्हांजी धीअरनि, तव्हांजी नुंहरनि पिछले जन्मनि में पाप न कया हूंदा, है न। ज़रूरी थोरी तव्हां सुठा आहियो त असां ईअं थोरी थी सघंदा आहियूं मुंहिंजे पुट ईअं कई। तव्हां त सिर्फ़ु शरीर ॾिनो, आत्मा पिछले जन्मनि में छा करे आई आहे। त कई बार माण्हू सोचंदा आहिनि कि मां कहिड़ा कर्म करे आयमि जो मूंखे इहो पुट मिलियो, अहिड़ी नुंहुं मिली, अहिड़ी धीअ मिली, है न। त ॾिसो छा थींदो आहे, कई बार असांखे ओड़े दुख जी फीलिंग, कई बार असांजे मथां उहो दुख न ईंदो आहे, लेकिन ॿिए कंहिंजे मथां ईंदो आहे ऐं असांखे हुनजो दुख फील थींदो आहे। त इहे बि ॾिसो हिसाब किताब आहे न। असांजो व्यर्थ संकल्पनि में, टेंशन में, परेशानी में असां पंहिंजो समय असांजो वञे थो। असां सां कुझु न आहे, लेकिन ज़बरदस्ती असांखे उहो अचनि था, त किथे न किथे असांजो हुन आत्मा सां उहो हिसाब किताब आहे। त उनखे उहो ॿार बि, उहा आत्मा बि वश में आहे। जीअं
हुन समय असां ईअं न थी सघंदा आहियूं मुंहिंजी नुंहुं थी करे, मुंहिंजी धीअ थी करे, मुंहिंजो पुटु थी करे ईअं थो करे। अरे एॾी वॾी सेठ जे पुट ईअं कई, है न? त हुन समय ॾिसो हुनखे कहिड़ी तकलीफ़ थींदी हूंदी। हिकु त हुनजो नाम मान शान में वीचारो जेको हेॾो सभिनि जे मथां सभिनि जे अॻियां उथंदो वेंदो हुयो, हाणे हुनखे लज्जा ईंदी। त इहे बि ॾिसो कर्म हूंदा आहिनि। भले असां बुरो कर्म न करूं, लेकिन कोई न कोई संबंध में माण्हू अहिड़ो कर्म कंदो आहे जो असांखे उहो फीलिंग ईंदी आहे। त इहे बि असांजा बि कर्म आहिनि जो असांखे भुगतणो ई आहे। असां कॾहिं न जॾहिं फर्स्ट नारायण कृष्ण जी आत्मा ई विकार बुराइनि जे वश थी करे कर्म कई न, ब्रह्मा बाबा जी केॾी निंदा, अञा ताईं बि तव्हां ॾिसो, अञा ताईं बि ब्रह्मा बाबा जे लाइ कई माण्हू केॾो ग़लति ग़लति चईंदा आहिनि, है न? त ब्रह्मा बाबा जॾहिं ब्रह्मा बाबा फर्स्ट आत्मा ई खे एॾो ॿुधणो पियो, भॻवान खे ॾिसो, भॻवान खे माण्हू चए थो नाम रूप सां न्यारो आहे, पोइ एॾा सारा नाम रूप ठाहिनि था, पोइ चवनि था सभु भॻवान आहिनि। पोइ कॾहिं चईंदा आहिनि भॻवान जो त कोई नाम रूप ई न आहे, पोइ एॾा सारा रूप कीअं निकिता, है न? लेकिन पोइ रूप ठाहे करे पोइ हुननि जी केतिरो मतिलबु हुननि जी मूर्ति सां बि ॾिसो फिटी था करनि, उहो ई कचिरे में, उहो ई सभु माण्हुनि जो मतिलबु। त जॾहिं माण्हू भॻवान खे नथो छॾे त असां त मनुष्य आत्मा ई आहियूं न। त ईअं ईअं सोचे करे असांखे सदा हल्को रहणो। त बाबा चईंदा आहिनि चेक करो कि जो बि संकल्प अचे थो मन में, जो बि असां कर्म करूं था उहो बाप पसंदि आहे, है न? कंहिंजे लाइ वेस्ट संकल्प, चीची संकल्प, डर्टी संकल्प अचनि त बाबा ईअं सोचदा? बाबा अगरि बाबा जे साम्हूं अगरि सोचो शिव बाबा हिन सृष्टि ते कंहिंखे ॾिसे कोई ग़लति कमु करे थो त हुन समय शिव बाबा छा सोचदा, छा ॻाल्हाईंदा? उहो ई असांखे करिणो आहे बसि। छा कर्म कंदा? त पहिरियों सोचो स्नेही बाप जे दिल पसंदि संकल्प कर्म आहे, पोइ करो। अगरि बाप खे पसंदि न त लोक पसंदि बि न, त सिर्फ़ु एतिरी सी ॻाल्हि आहे स्नेही जी पसंदि सां हलणो आहे। एतिरो रिटर्न सदा करे सघंदा आहियो, है न? बाबा जो असांजी एॾी पालना करनि था, एॾी मदद करनि था, त हाणे असांखे छा करिणो आहे? सिर्फ़ु जो स्नेही खे वणंदो आहे उहो ई सोचणो आहे, उहो ई ॻाल्हाइणो आहे, उहो ई कमु करिणो आहे। इहे रिटर्न ॾियण ते सभिनि खे रिटर्न ॾियणु ज़रूरी हूंदो आहे न। अॼु माउ पीउ बि पालना करे ॿार सां रिटर्न मांगदो आहे न कि मुंहिंजी बुढ़ापे में इहे पालना कंदा, है न? मूंखे ख़ुशी ॾींदा। माउ पीउ बि त इच्छा रखंदा आहिनि। त बाबा असांखे इहे इच्छा त नथा चवनि मूंखे कमाए करे खारायो पीआरियो घर ठाहे ॾियो। बाबा त बसि रिटर्न में छा था मांगनि कि तव्हां मूं जीअं सोचो, मूं जीअं ॻाल्हायो, मूं जीअं कमु करो, तव्हांजे ई फ़ाइदे जे लाइ बाबा चवनि था। त इहे बाबा खे जीअं रिटर्न ॾियणु थी वियो। अॼु जे स्मृति दिवस खे सदाकाल जे लाइ समृद्धि दिवस मनायो। ये संकल्प करो जो बाप खे पसंदि आहे उहो मुंहिंजी पसंदी आहे। जो बाप खे पसंदि आहे उहो मुंहिंजी पसंदी आहे। सदा बाप पसंदि लोक पसंदि रहंदा आहियो। दिल शिकस्त थियण, कहिड़े बि संस्कार व परिस्थिति जे वशीभूत थियण, अल्पकाल जी प्राप्ति कराइण वारे मनुष्य व्यक्ति व वैभवनि जी तरफ़ आकर्षित थियण। बाबा चवनि था दिल शिकस्त थियण, कहिड़े बि संस्कार व परिस्थितियुनि जे वश थियण, अल्पकाल जी प्राप्ति कराइण वारे व्यक्ति व वैभवनि जी तरफ़ आकर्षित थियण। जीअं न कोई माण्हू चईंदो इहो खाइण सां ईअं थींदो, इहो खाइण सां ईअं थींदो, इहो खाइण सां ईअं थींदो,
वो शरीर जो ध्यानु त रखिणो ई आहे। चलो ठीकु आहे, कोई चए थो इहा औषधि, अॼुकल्ह माण्हू आयुर्वेदिक में ॾाढो ध्यानु ॾींदा आहिनि, चईंदा आहिनि सुबुह सुबुह जो इहो पाणी पीओ, सुबुह सुबुह जो इहो पाणी पीओ त इहो थींदो। चलो ठीकु आहे, शरीर जे लाइ असां ॿियूं दवायूं न वठूं, इहा करूं, ठीकु आहे, लेकिन सॼो ॾींहुं उहो ई न यादि अचिणी खपे। पोइ असां सॼो ॾींहुं ईअं ई न सोचूं हा भई इहा खाओ त ठीकु रहंदा शरीर जे लाइ, इहा त माण्हू सॼो ॾींहुं उहो ई कंदो रहे। हा भई अछा चांवर न खायो, ब्राउन वारा खायो, अटो न खायो, इहो खाओ, त अॼुकल्ह त दुनिया में केॾो आहे न, छो जी अटे खे पचाइण में समय लॻंदो आहे, इन करे माण्हू चईंदा आहिनि अटो बि न खायो, छो जी असांजो एतिरो वर्कलोड न आहे। त अहिड़ी कई कई ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। त बाबा चईंदा आहिनि इहे अल्पकाल जी प्राप्ति कराइण वारी वस्तु व वैभवनि जी तरफ़ बि आकर्षित थियणु, दिलि शिकस्त थियणु, कंहिंजी संस्कार परिस्थिति जे वशीभूत थियणु, कंहिंजा संस्कार अहिड़ा हुजनि त सॼो ॾींहुं उहो ई यादि ईंदो आहे, अरे हीअ अहिड़ी आहे, अहिड़ी आहे, अहिड़ी आहे, है न, केॾो मथो भारी थी वेंदो आहे माण्हुनि जो। त इन्हनि सभिनि जी वशीभूत बि न थियणो आहे, आकर्षित बि न थियणो आहे। इन्हनि सभिनि कमज़ोरी रूपी कलयुगी पर्वत खे अॼु जे समृद्धि दिवस ते सभु ॿार दृढ़ संकल्प जी उंगली ॾेई सदा काल जे लाइ समाप्त करो, अर्थात सदा काल जे लाइ विजयी ठहो। कहिड़ो पर्वत बाबा छा था चवनि, कमज़ोरी रूपी कलयुगी पर्वत के अॼु समृद्धि दिवस ते सभु ॿार दृढ़ संकल्प जी उंगली ॾेई सदा काल जे लाइ समाप्त करो। त अॼु असांखे छा करिणो आहे, कहिड़ो कहिड़ो कलयुगी कमज़ोरी रूपी कलयुगी पर्वत में दिलि शिकस्त थियणु, कंहिंजे बि संस्कार व परिस्थितियुनि जी वशीभूत थियणु, अल्पकाल जी प्राप्ति कराइण वारे व्यक्ति व वैभवनि जी तरफ़ आकर्षित थियणु। आकर्षित न थियणो आहे, कर्म करिणो आहे, माण्हुनि सां गॾु चीजूं खाइणियूं आहिनि, लेकिन आकर्षित न थियणो आहे, अर्थात सदा ई असांखे उहो माण्हू ई यादि न अचे कि हिन माण्हू सां असांजो कमु थी वेंदो, हुन माण्हू जा ई गुणगान न ॻाइणा आहिनि, असांखे बाबा खे यादि करे कर्म करिणो आहे। हुन व्यक्ति द्वारा असां हिन साकार दुनिया में कर्म असांखे कराइणो आहे। ठीकु आहे, हुनखे असां लिमिट ठाहे करे कर्म करायो, शुक्रिया चयो, चलो अॻियां हलो बाबा सां गॾु। आकर्षित न थियणो आहे कोई बि वस्तु वैभव जी तरफ़। ठीकु आहे, हिन खाइण सां असांखे शरीर में ठीकु थी वियो, सूरु ठीकु थी वियो, लेकिन असां त बाबा खे यादि करे हुन चीज खे खाईंदा त डबल ताक़त भरिजी वेंदी, है न। ईअं त बिना दवाई जे बि बाबा ठीकु करे सघंदा आहिनि, लेकिन असां बाबा जी शक्ति खे वेस्ट छो करूं न, त हिन करे असांखे दवाई खाइणी बि पवंदी आहे। बाबा चईंदा आहिनि न पंहिंजी शक्तियुनि खे वेस्ट न करो। चलो ठीकु आहे, हिकु दवाई खाई छॾी या कोई औषधि या कोई अॼुकल्ह थींदो आहे न इहा खाओ इहा खाओ, ॾाढी सारी चीजूं बि थी वयूं आहिनि आयुर्वेदिक में। ठीकु आहे, हुनखे बाबा खे यादि करे खाधो, ठीकु थी वियो, सुठी ॻाल्हि आहे। हिन जो मतिलबु इहो थोरी की उहो खाओ सभु ठीकु थी वेंदो, सभु ठीकु थी वेंदो। बाबा जी यादि सां जल्दी ठीकु थी वेंदो आहे, है न। त असांखे हुन चीज जा ई गुणगान न ॻाइणा आहिनि, हुन चीज जे लाइ जे प्रति आकर्षित न थियणो आहे, हुनजी पब्लिसिटी न करणी आहे असांखे। असां चऊं आहे त ठीकु आहे, न त 2 फुल्का बि बाबा जी यादि में खाओ, तव्हांजी सभु बीमारी ठीकु थी वेंदी न। कंहिं वटि न हुजे एतिरो पैसो, हाणे कोई चए थो इहो न खाओ उहो न खाओ, जंहिं वटि आहे ई अटो दाल चांवरनि जे लाइ ई पैसो आहे, या गवर्नमेंट खां बि अॼुकल्ह फ्री राशन मिलंदो आहे,
हाणे उन्हनि वटि उहो ई आहे, माण्हू चए थो इहो खा, इहो खा, तेल न खा, घी न खा, इहो वारो तेल खा। आहे त ठीकु आहे, न आहे त बाबा जी यादि में जो आहे उनखे खाईंदा त बि तव्हांजी सभु बीमारी ठीकु थी वेंदी। त हिन करे कंहिंजे कंहिंसां बि असांखे आकर्षित न थियणो आहे। विजय असांजो तिलक आहे, सदा विजयी थियण असांजो तिलक आहे। विजय असांजे गले जी माला आहे। ॾिसो बाबा असांखे विजयी रतन सां श्रृंगारनि था। अनुभव करो, बाबा विजय जो तिलक लॻाइनि था, विजय जी माला पाराइनि था। विजयी रहण असांजो जन्म सिद्ध अधिकार आहे। जीअं ॿार जनमंदो आहे त हुनजो जन्म ते ई हुनजो पीउ जी प्रॉपर्टी जे मथां हक़दार थी वेंदो आहे न। त सदा विजयी रहण असांजो जन्म सिद्ध अधिकार आहे। ॾिसो जॾहिं ॿार जनमंदो आहे, नंढो हूंदो आहे त माउ पीउ कीअं चईंदा आहिनि सभु कुझु ॿार जो आहे, सभु कुझु ॿार जो आहे। ऐं जॾहिं ॿार वॾो थी वेंदो आहे त हुनखे ॾियण में केॾी हिचकिचाहट थींदी आहे न। त बाबा चईंदा आहिनि तव्हां सदा यादि रखो, सदा विजयी रहण मुंहिंजो जन्म सिद्ध अधिकार आहे। सदा हिन समृद्धि स्वरूप में रहो, सदा हिन समृद्धि स्वरूप में रहो कि मां विजयी आत्मा आहियां। इहा आहे स्नेह जो रिटर्न ॾियण, इहा आहे स्नेह जो रिटर्न ॾियण। बाबा जो असांखे स्नेह कंदा आहिनि न, बाबा जो असांजी एतिरी पालना करनि था, हुनजे बदिले अॼु बाबा असां चवनि था कि तव्हां सदा हर संकल्प ऐं कर्म मुंहिंजे जो मूंखे सुठो लॻंदो आहे उहो ई संकल्प करो, ओड़ो ई कर्म करो और सदा विजयी खुद खे समझो। सदा शक्तिशाली स्वरूप खुद जो हुजणो खपे, स्नेह बि हुजणो खपे प्लस शक्तिशाली बि। बाबा ॿारनि खां पुछंदा आहिनि जी ब्रह्मा बाप सॼे ज्ञान सार स्वयं धारण करे ॿारनि खे फॉलो फादर करण जी हिम्मत ॾिनई। जीअं ब्रह्मा बाबा सॼे ज्ञान जो सार स्वयं में धारण करे ॿारनि खे फॉलो फादर करण जी हिम्मत ॾिनई, साकार रूप द्वारा अंतिम महावाक्य अमूल्य सौगात ॾिनई। बाबा जा अंतिम महावाक्य है न, निराकारी निर्विकारी निरहंकारी। त ये अमूल्य महावाक्य सौगात में बाबा ॾिनई, उन सौगात स्वरूप में लायो। ये ब्रह्मा बाबा ज्ञान जो सार स्वयं में धारण करे ॿारनि खे फॉलो फादर करण जी हिम्मत ॾिनई। मतलब जो भी बाबा जी शिक्षायूं आहिनि उहे अॼुकल्ह जे ॾिठियूं, लेकिन काफ़ी अहिड़ा वीडियो बि आहिनि, काफ़ी अहिड़ी किताबियूं बि आहिनि जंहिंमें असां पढ़ी करे ॾिसी करे हुन में जो बि दादिन ॿुधायो आहे कि ब्रह्मा बाबा ईअं कंदा हुया, ब्रह्मा बाबा ईअं कंदा हुया, उन्हनि खे ॾिसी पढ़ी असां बि उहो करूं। साकार रूप द्वारा जो अंतिम में अमूल्य सौगात ॾिनई, हुननि खे यूज़ कयो अथव। सौगात जी रिटर्न में बाप खे स्वरूप ठही ॾेखारियो, सौगात जे रिटर्न में बाप खे स्वरूप ठही करे ॾेखारियो। सिर्फ़ 3 बोल जो हुया उन्हनि खे साकार में लायो। बाबा जा 3 बोल निराकारी निर्विकारी निरहंकारी, ये 3 बोल साकार में लायो। साकार स्नेह जे रिटर्न में साकार रूप आहे। इन 3 ही बोल सां बाप कर्मातीत अवस्था के पाते। ब्रह्मा बाबा ॾिसो बाबा जो ज्ञान त ॾाढो विस्तार आहे, है न, लेकिन तव्हां हिकु ॻाल्हि खे पकड़े छॾो,
जी ब्रह्मा बाबा चवनि था कि मां ये टे शब्द जो है न सदा निराकारी स्थिति में स्थित रहणो आहे, सदा हर संकल्प बोल कर्म निर्विकारी हुजे ऐं सदा ही निरहंकारी स्थिति हुजे। जरा सा बि अहंकार न, भले असांखे ज्ञान आहे, गुण आहिनि, शक्तियूं आहिनि, असां बाबा खे पहचानियो आहे, अशुद्ध अहंकार न हुजणो, जरा भी अहंकार न हुजणो खपे। त ब्रह्मा बाबा न इहे टे शब्द पकड़े छॾिया। इहे तव्हां बि न ज्ञान में कोई बि अहिड़ो हिकु गुण, कोई बि हिकु शक्ति, कोई बि हिकु श्रेष्ठ मत ये पकड़े छॾो। जिस तव्हां संतुष्टता जो गुण पकड़ो कि मूंखे सभिनि सां संतुष्ट ई रहणो, त उन में ॾिसजो तव्हांखे सभु गुण सभु शक्तियूं अची वेंदियूं। या तव्हां आत्म अभिमानी स्थिति में अभ्यास करण में सॼो ॾींहुं अभ्यास करो, या सम्झो मूंखे त सदा ई सहनशील ठहिणो आहे, सदा ही सर्व जे लाइ दुआयूं करणियूं आहिनि, बसि ख़ुदि जे लाइ बि सर्व जे लाइ बि दुआयूं ॾियो, दुआयूं वठो, इहे शब्द पकड़े छॾो त बि ॾिसो केॾो परिवर्तन अची वेंदो असां में। त बाबा चवनि था साकार बाप स्थिति जो स्तंभ ठही करे ॾेखाई न, हिन टे बोलनि सां ब्रह्मा बाबा कर्मातीत अवस्था के पासे। त साकार बाप स्थिति जो स्तंभ ठही करे ॾेखाई, जंहिंजे स्नेह में ये स्मृति स्तंभ बि ठाहियो, जो शांति पांडव भवन में जो शांति स्तंभ आहे न, उहो बाबा साकार बाप जी स्थिति जो स्तंभ आहे। ये टे शब्द स्थिति ठाहिण जा टे शब्द आहिनि, जंहिंजे यादगार में ये स्मृति स्तंभ बि ठातो आहे। इहे ई तत्व बाबा चवनि था, इहे ई तत्व सर्व गुणनि जे स्तंभ ठहो, सर्व गुणनि जो स्तंभ ठहो। बाबा चवनि था कोई बि हिकु शब्द पकड़े करे सर्व गुणनि जो स्तंभ ठहो, जो विश्व जे हर धर्म वारी आत्मायूं धारणा स्वरूप स्तंभ असांखे मञनि। अगर असां सर्व गुणनि जो स्तंभ ठहींदासीं त विश्व जी हर आत्मा, धर्म जी आत्मायूं धारणा स्वरूप असांखे स्तंभ सम्झ कि हा भई ये ॾाढी धारणा मूर्त आत्मायूं आहिनि, केॾी ऊची ॻाल्हि थी वई, असांखां कोई सिखे न, असांखां कोई सिखे, असां कीअं सोचंदा आहियूं, कीअं ॻाल्हाईंदा आहियूं, कीअं कर्म कंदा आहियूं। विश्व जे अॻियां आदि पिता जे साम्हूं शक्ति ऐं शांति स्तंभ ठहो, आदि पिता जे समान शक्ति ऐं शांति जो स्तंभ ठहिणो आहे, शक्ति ऐं शांति जो स्तंभ ठहिणो, पूरी विश्व जे साम्हूं असांखे आदि पिता ब्रह्मा बाबा समान शक्ति ऐं शांति जो स्तंभ ठहिणो। त इहे असांखे छा लक्ष्य रखिणो आहे कि सदा शक्तिशाली स्वरूप में स्थित थी करे पूरे विश्व के लाइटमाइट ॾियणो आहे ऐं सब जगह शांति फैलाइणी, सब हिकदम शांत थी वञे, सभी एतिरी आत्माएं शक्तिशाली थी वञनि कि कोई भी विकार, बुराई, व्यर्थ संकल्प, विकल्प उन्हनि खे टच भी न करे। कलयुगी दुनिया आहे न, त कलयुगी दुनिया में सभु आत्माउनि खे बाबा छा थो चवनि, आदि पिता समान शक्ति ऐं शांति जो स्तंभ ठहो। स्नेह जे संदेश जो ॿारनि मोकिलिया, रिटर्न में बाप दादा भी सभी स्नेही ॿारनि खे पद्मा गुणा स्नेह ॾियनि था, पदम गुणा स्नेह ॾियनि था। स्नेह जे संदेश जो ॿारनि बाबा खे मोकिलिया,
हुनजे रिटर्न में बाबा सभिनि खे पदम गुणा स्नेह ॾियनि था। हाणे पद्मा पदम भाग्यशाली सदा रहो। हाणे पद्मा पदम भाग्यशाली सदा ही रहो, कॾहिं कॾहिं न, सदा ही पंहिंजे भाग्य जो गुणगान कंदा रहो, अॻियां वधंदा रहो। अच्छा, अहिड़ा सदा बाप जी स्मृति सो समृद्धि स्वरूप, अहिड़ा सदा बाप जी स्मृति सो समृद्धि स्वरूप, बाप जी सदा दिल पसंद, सदा दृढ़ संकल्प द्वारा स्वयं क्यों विश्व के सेकंड में परिवर्तन करणो आहे न। अॼु बि बाबा चई न, मां ॿारनि जो श्रृंगार कंदो आहियां, ॿार वरी विकार में वञी करे श्रृंगार बिगाड़े छॾींदा आहिनि, है न। त हाणे असांखे ख़ुदि सां इहे प्रॉमिस करणो आहे कि मां जो बि गुण शक्तियूं बाबा खे यादि करे ज्ञान योग बल सां मां आत्मा ख़ुदि खे स्वयं खे चेंज कयो आहे, मां उन खां हेठि स्थिति में कॾहिं न ईंदमि, कुझु बि थी वञे, है न। त इहे असांखे लक्ष्य रखिणो आहे। श्री बाबा बार बार ॿारनि जो श्रृंगार करनि था, ॿार बि बार बार बाबा वटि अचनि था, योग लॻाइनि था, पुरुषारथ करनि था, पोइ माया सां हारी था वञनि त श्रृंगार बिगड़ी थो वञे, केसि ताईं थींदो इहो। त बाबा चवनि था, हाणे बाबा यादि पिया ॾियण में चवनि था, सदा दृढ़ संकल्प द्वारा स्वयं क्यों विश्व के सेकंड में परिवर्तन करे छॾियो। सेकंड में असांखे स्वयं क्यों विश्व के परिवर्तन, मतलब सम्झो अॼु असांखे कोई संकल्प खे ख़तम करणो आहे, कोई असां पुरुषारथ था करूं, त सिर्फ़ु ख़ुदि जे लाइ न करो, पूरे विश्व जे लाइ करो। पूरी विश्व मां ई इहा संकल्प, ये संस्कार, ये स्वभाव, ये ॻाल्हि ख़तम थी वञे बस, है न। कोई बि बीमारी जो बि तव्हांखे कोई बीमारी आहे शरीर में, त बाबा सां एॾो सुठो योग लॻायो, एॾी सुठी पंहिंजे शरीर, तव्हां जो दवाई बाबा जी यादि में कंदव, जो घरेलू उपाय बाबा जी यादि में कंदव न, उहो विश्व में बि फैलंदो आहे। त संकल्प करो, पूरी विश्व मां इहा बीमारी ख़तम थी वञे। त इहे स्व जो बि थी वियो त सेवा बि थी वई, है न। अगरि असां में कोई बुरी आदत आहे त असां अगरि सोचूं था मूं मां इहो बुरो संकल्प ख़तम थी वञे, त बाबा चवनि था इहे संकल्प करो, पूरे विश्व मां इहा बुराई ख़तम थी वञे। पूरे विश्व मां ई ख़तम थी वेंदी त असां वटि वापसि ईंदी ई न, ॿिया बि मुक्त थी वेंदा। ही सेवा थी वई न। सिर्फ़ु संकल्प सां बि तव्हां पूरे विश्व जी सेवा करे सघंदा आहियो। त बाबा चवंदा आहिनि, दृढ़ संकल्प द्वारा स्वयं क्यों विश्व के सेकंड में परिवर्तन करण वारा, सदा विश्व जे अॻियां शांति ऐं शक्ति जो स्तंभ समान स्थित रहण वारा, अहिड़ा बाप दादा जे समीप सिकी लदे ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। पार्टियुनि सां गॾु बाप दादा मुलाक़ात था करनि। पहिरीं पार्टी सां सभिनि बाप दादा जी अॼु जे वतन जी रूह रियान ॿुधी, सभिनि बाप दादा जी अॼु जे वतन जी रूह रियान ॿुधी, वतन में जो बाप दादा असांखे ॿुधाईं न बाबा कि हीअं हीअं बाप दादा जी रूह रियान हले पई, कि ॿार मुंहिंजा कॾहिं संपन्न संपूर्ण ठही करे स्नेह जो रिटर्न ॾींदा, अरदास समान स्वरूप थींदा, शांति जो स्तंभ थींदा, शक्ति जो स्तंभ थींदा, सर्व गुणनि सर्व शक्ति सर्व ज्ञान जो स्तंभ कॾहिं थींदा मुंहिंजा ॿार, है न। इहे बाबा जी जो असां बाबा खे स्नेह कंदा आहियूं, बाबा बि असांखे स्नेह ॾींदो आहे, लेकिन बाबा चवंदा आहिनि स्नेह जे रिटर्न में मूंखे छा ॾियो, शांति शक्ति जो स्तंभ ठहो, गुणनि जो स्तंभ ठहो।
सर्व गुणनि जो स्तंभ ठहो। यादगार में स्तंभ ठाहियल आहे न बाबा जो शांति स्तंभ। त हाणे बाप दादा चवनि था कि अॼु जी रूह रियान ॿुधी सभिनि उनखे पंहिंजे खे एवर रेडी ठाहिण जी प्रेरणा बि वरिती, उन सां पंहिंजे खे एवर रेडी ठाहिण जी प्रेरणा बि वरिती। तॾहिं बि अटेंशन रहे कि असां सभी बाप समान विजयी थियूं। छो जी ॾाढे समय जा विजयी विजय माला जा मणका ठही सघंदा आहिनि। छो जी ॾाढे समय जा विजयी विजय माला जो मणको ठही सघंदा आहिनि। अगरि हाणे हाणे हार थींदी त कॾहिं बि विजय माला जा मणका न ठही सघंदा। है न? त असांखे अगरि विजय माला में मतिलबु हिकु आत्मा सदा ही विजय रहे, मतिलबु हर परिस्थितियुनि खे पार करे विजय रहे। विजयी थियण लाइ सदैव छा यादि रहे? विजयी थियण लाइ सदा बाप खे साम्हूं रखो। जो बाप कई उहो असां कयूं, ये चेक करो। विजयी थियण लाइ छा करिणो आहे? बाबा खे हर स्टेप में कॉपी करो। जो बाप करनि था उहो असां करूं था, ये चेक करने अॻियां वधंदा वञो। विजयी थियण लाइ जो हर कदम कदम जे मथां जो बाप जो संकल्प उहो ई ॿारनि जो संकल्प। जो बाप जा बोल उहो ई ॿारनि जा बोल, तॾहिं विजयी ठही सघंदो। विजयी थियण लाइ छा करणो पवंदो आहे कि हर कदम ते हर संकल्प हर बोल चेक करो। अहिड़ो अटेंशन सदैव रहंदो आहे। जॾहिं सदाकाल जो राज्य भाग्य पाइणो आहे त अटेंशन बि सदाकाल जो खपे न। अगरि अल्पकाल जो राज्य वरितो आहे त थोरो समय जे लाइ यादि रखो। अगरि थोरे समय जे लाइ अगरि असांखे राज्य भाग्य खपे त थोरो समय तव्हां बाबा जे हिसाब सां हलो, थोरो समय तव्हां पंहिंजे हिसाब सां कलयुगी दुनिया जे हिसाब सां हलो। मतिलबु जंहिं समय यादि नथो अचे उहो कलयुगी दुनिया, जंहिं समय यादि थो अचे त बाबा जी। लेकिन अगरि सदाकाल जो राज्य भाग्य वठिणो आहे त असांजो हर संकल्प बोल करणु बाप समान हुजिणो खपे। त बाबा चवनि था त सदा जो राज्य भाग्य ऐं सदा जो पुरुषार्थ, न त जहिड़ो पुरुषार्थ ओड़ी प्रालब्ध मिलंदी असांखे। त सदा जो राज्य ऐं सदा जो पुरुषार्थ, अहिड़ा पुरुषार्थी आहियो। माया जा बि नॉलेजफुल आहियो त नॉलेजफुल कॾहिं बि दोखो न खाईंदो। नॉलेजफुल कॾहिं बि दोखो न खाईंदो आहे। बाबा चवनि था माया जा बि नॉलेजफुल आहियो। जो नॉलेजफुल हूंदो आहे न उहो कॾहिं दोखो न खाईंदो आहे। अनजान हूंदा आहिनि त दोखो खाई वठंदा आहिनि। जो माण्हू अनजान हूंदा आहिनि न, सम्झ न हूंदी आहे, उहो दोखो खाई वठंदा आहिनि। नॉलेज खे लाइट ऐं माइट चइबो आहे न। नॉलेज खे लाइट ऐं माइट चइबो आहे। जो नॉलेजफुल आहे अर्थात लाइट ऐं माइट ॿई आहे, वो कॾहिं बि माया सां हार न खाए, है न। नॉलेज खे लाइट माइट चइबो आहे। जो नॉलेजफुल अर्थात लाइट ऐं माइट, नॉलेजफुल मतिलबु कि लाइट बि हुजे, सम्झ बि हुजे ऐं शक्ति बि हुजे हुनखे करणु, तॾहिं चईंदासीं नॉलेजफुल। त जो नॉलेजफुल अर्थात जंहिंमें सम्झ बि आहे, जो करे बि सघंदा आहिनि, उहे कॾहिं बि माया सां हार न खाई सघंदा आहिनि। सिर्फ़ु संकल्प में दृढ़ता जी कमी हूंदी आहे। सिर्फ़ु असांखे संकल्प में दृढ़ता जी कमी हूंदी आहे। संकल्प कंदा आहियूं कीअं कंदा, लेकिन दृढ़ता न हुजण जे कारण सोचण करण में फ़र्क़ु पइजी वेंदो आहे। संकल्प कंदा आहियो कीअं कंदासीं, लेकिन दृढ़ता न हूंदी आहे त सोचण ऐं करण में फ़र्क़ु पइजी वेंदो, है न। संकल्प में दृढ़ता हुजे त सोचण ऐं करण ॿई समान थी वेंदो, है न। संकल्प में अगरि असांजी दृढ़ता हूंदी त सोचण ऐं करण में समान थी वेंदो। त बाबा असांखे चवनि था संकल्प में दृढ़ता खपे। त ॿुधो ॾाढो, लेकिन हाणे जो ॿुधियो उहो साकार स्वरूप में लायो।
जो असां ॿुधियो आहे उहो साकार स्वरूप में लाहिणो। ठीकु आहे। त बाबा चवंदास कि जेको ॿुधो हुनखे करण जे लाइ शक्ति कॾहिं ईंदी? दृढ़ता जी। कल्ह बि बाबा चई न, दृढ़ता खे यूज़ करो त अलबेलोपन ख़तम थी वेंदो। कल्ह या परीह वरदान। त बाबा अॼु असांखे ईअं चवनि था। ॿियो ॿी पार्टी सां बाबा ॻाल्हाइनि था। संगम युग जे महत्व खे ॼाणंदे हुए हर संकल्प हर सेकेंड जमा कंदा आहियो। संगम युग जे महत्व खे ॼाणंदे हुए हर सेकेंड संकल्प हर सेकेंड जमा कंदा आहियो। व्यर्थ त न वेंदो आहे न। सेकेंड बि व्यर्थ गवायो त सेकेंड जी वैल्यू ॾाढी वॾी हूंदी। जे हिक जो लख गुना ठहींदो आहे न, उहो ई हिकु सेकेंड बि व्यर्थ वेंदो आहे त लख गुना व्यर्थ थी वेंदो न। जे हिक जो लख गुना ठहींदो आहे, उहो हिकु सेकेंड बि अगरि व्यर्थ वियो त लख गुना व्यर्थ हली वेंदो। एतिरो अटेंशन रहंदो आहे। अलबेलोपन त न ईंदो आहे न। अलबेलोपन त न ईंदो आहे न। हिकु मिंट वेट कजो। त बाबा असांखे चवनि था कि संगम युग जे महत्व खे ॼाणंदे हुए हर सेकेंड हर संकल्प ऐं हर सेकेंड जमा कंदा आहियो। व्यर्थ त न वेंदो आहे न। सेकेंड बि व्यर्थ वियो त सेकेंड जी वैल्यू ॾाढी वॾी आहे। जीअं हिक जो लख गुना ठहींदो आहे, उहो ई हिकु सेकेंड बि व्यर्थ वेंदो त लख गुना व्यर्थ हली वेंदो है न। छोजी बाबा चईंदा आहिनि न, हिकु सेकेंड मतिलबु हिकु साल जे बराबरि। एतिरो अटेंशन रहंदो आहे। अलबेलोपन त न ईंदो आहे न। हाणे उहो समय न आहे। बाबा चवनि था अञा उहो समय न आहे अलबेलोपन। हाणे उहो समय वियो। हाणे त समय ॾिसो था न केॾी जल्दी जल्दी अॻियां वधे थो। त हाणे समय जे प्रमाण सम्झो अलबेलोपन हिकदमि समाप्त थी वियो। हाणे त हलंदो रहंदो आहे, कोई हिसाब वठण वारो न आहे। लेकिन थोरे समय खां पोइ पंहिंजे पाण में ई पश्चाताप थींदो असांखे। समय जी वैल्यू आहे, समय जे वरदान सां अमूल्य रतन ठहींदा आहिनि। समय जी वैल्यू आहे, समय जे वरदान सां ई अमूल्य रतन ठहींदा आहिनि। समय जे वरदान सां ई अमूल्य रतन ठहींदा आहिनि। जो बाबा असांखे वरदान ॾिना अथई न, उनखे हर समय कार्य में लॻाए। सम्झो तव्हांखे कॾहिं आलस्य अलबेलोपन अचे थो त हुन समय संकल्प करो कि मां आलस्य अलबेलेपन सां मुक्त आत्मा। त इहे जीअं असां स्मृति कई न, बाबा खे यादि करे असां संकल्प कयो, मतिलबु हुन वरदान खे असां यूज़ कयो। ख़ुदि जे लाइ यूज़ करो। ॿियो बि अगरि आलस्य अलबेलोपन में आहे त ॿिए जे लाइ बि यूज़ करो कि आलस्य अलबेलेपन सां मुक्त आत्मा आहे। त इहे जीअं असां वरदान खे यूज़ कयो, मतिलबु हुन आत्मा खे मदद कई त हिन सां जमा थी वेंदो। असां बि अगरि यूज़ करूं पंहिंजे मथां बि, त इहो बि असांखे अनुभव थींदो न। भई ॾिसो, असांखे क्रोध अगरि हाणे बि जीवन में अगरि तव्हांखे गुस्सो ईंदो आहे, टेंशन थींदी आहे, अलबेलोपन ईंदो आहे, आलस्य ईंदो आहे, व्यर्थ संकल्प ईंदा आहिनि, विकारी संकल्प ईंदा आहिनि, त हुन समय जो असां वटि पैसा बाबा ॾिना अथई न असांखे, है न। बाबा असांखे शक्तियूं ॾिनी अथई न। व्यर्थ संकल्प सां मुक्त ठहो, स्वराज्य अधिकारी ठहो। मां स्वराज्य अधिकारी आहियां, मन बुद्धि संस्कारनि ते राज्य करण वारी आत्मा। कोई भी व्यर्थ संकल्प मुंहिंजे आत्मा खे टच न करे सघंदो। अॼु त बाबा चई था अधिकारी आत्मा आहे। अधिकारी आत्मा कॾहिं ठहींदासीं? जॾहिं बाप खे पंहिंजो पीउ मञंदासीं। त इहे स्मृति में लाइण मतिलबु असां बाबा जे खज़ाने खे यूज़ था करूं। ख़ुदि जे लाइ बि यूज़ करो, ॿियनि जे लाइ बि यूज़ करो। अगरि असां में अञा ताईं अलबेलोपन आलस्य ईंदो आहे, अञा ताईं व्यर्थ संकल्प ईंदा आहिनि, त
जोर सां संकल्प कर कि बस मां मास्टर सर्वशक्तिवान हाणे हिन सभिनि व्यर्थ संकल्पनि खे चवां थी तूं हली वञ हेॾां। बाबा चई न कल्ह बाबा चई न मुक्ति वठण वारी आत्मायूं चिल्लाइनि थियूं मुक्ति ॾियो मुक्ति ॾियो। हाणे माण्हू श्राद्ध मल्हाइनि था न, श्राद्धनि में छा कबो आहे, सिर्फ़ु पूरी भाॼी आहे, कणा प्रसाद थोरी कबो आहे। उहो त कंदा आहियो, लेकिन श्राद्धनि जो मतिलबु इहो हूंदो आहे जेकी आत्मायूं शरीर छॾे हली वियूं आहिनि कारणे न कारणे जे बि कारण उहा आत्मा शरीर नथी वठी सघे, अञा ताईं भटके थी, उनखे असां मुक्ति ॾियूं। उनखे असां मन मां छुटी ॾियूं कि हा भई तूं बि हाणे ॿियो शरीर वठी करे ॿियो पंहिंजो जन्म वठ। जॾहिं असां हुनखे पंहिंजे संबंध सां मुक्ति ॾींदासीं न, सम्झो कंहिंजी मां शरीर छॾियो है न, त अञा ताईं अगरि ॿार मां करे यादि करनि था त तव्हां केतिरा बि श्राद्ध करे छॾियो, अगरि हुनजो समय न हूंदो, भई कॾहिं थींदो आहे न अॼुकल्ह समय खां पहिरियों अगरि आत्मा शरीर छॾे छॾियईं बीमारी वश, त बीमारी वश अगरि छॾे छॾियईं त छा थींदो आहे, उहा आत्मा खे भटकणो पवंदो आहे। ऐं अञा ताईं अगरि ॿार चवनि था मां हुजे हा मम्मी हुजे हा मम्मी हुजे हा, अञा हुनजी उमिरि हुई बि, हुन आत्मा खे हुन शरीर में रहणो हुयो लेकिन बीमारी वश हली वई, त उहा आत्मा अञा ॿियो शरीर तेसि ताईं न वठी सघंदी आहे जेसि ताईं असां हुनखे मां जे संबंध सां छुटी न ॾियूं, जेसि ताईं असां हुनखे पति जे संबंध सां छुटी न ॾियूं। हा भई हुई मुंहिंजी मां, ठीकु आहे, हुनजो शरीर बीमार थी वियो त आत्मा हली वई, वई ॿियो शरीर वठी सुखी थिए, है न। त ईअं दिलि सां जॾहिं असां हुन आत्मा खे छॾंदा आहियूं न, ऐं हुन सां माफ़ी बि मांगणी खपे। कई बार छा थींदो आहे, जीअं की नुंहुं अगरि ससु खे परेशान कयो हुजे, ससु परेशानी जे कारण अगरि शरीर छॾे हली वई, नुंहुं ससु खे घर बि नथी ॾे, हुन समय त पति खे पंहिंजो करे रखियईं, हाणे माउ जे वञण खां पोइ अगरि पति जी हुन रीति उहा देखभाल न कंदी ऐं अञा ताईं माउ जी आत्मा ॿियो शरीर न वरितो अथई त वो परेशान थींदी न, भई ईअं शरीर में कोई हुजे त माण्हू चए कि तूं पोइ छो थी करे ईअं, घर खे बि ठीक रीति नथी संभाले सघे, घर बि अगरि माउ खां ज़बरदस्ती वरितई ससु खां, पति बि खसियईं लेकिन मरण खां पोइ घर नथी संभाले, पति नथी संभाले, हाणे पंहिंजे ॿियनि कमनि में लॻी वई आहे, त शरीर छॾण को ईअं थोरी माण्हू तड़पंदो आहे बीमारी में त चईंदा आहिनि मुक्ति ॾियो मुक्ति ॾियो। मुक्ति मतिलबु वो शरीर खां पोइ वरी भटकंदी, वरी परेशान कंदी आहे उहा आत्मा हुननि माण्हुनि खे, है न। त इन करे बाबा असांखे चवनि था ही श्राद्ध इन करे ई मल्हाईंदा आहिनि, भई हुननि खां अगरि जीते जी असांखां कुझु भूल थी या असां अञा ताईं हुननि खे संबंध सां नथा छॾे सघूं त हुननि सां क्षमा मांगे उन्हनि खे सुठी रीति विदा ॾियो, छो जी न त उहा आत्मा बिना शरीर ख़ुदि बि परेशान थींदी आहे, असांखे बि परेशान कंदी आहे न। भले प्यार वश ई करे लेकिन थींदो त आहे न, हिकु आत्मा बिना शरीर जे कुझु खाई पी न सघंदी, काॾे वञी न सघंदी, काॾे घुमी न सघंदी, इहे तॾहिं त बाबा चईंदा आहिनि हे मुक्ति दाता, इहे ई हाणे असांजे श्राद्धनि जे समय बाबा खे यादि करे दिलि सां सभिनि आत्माउनि खे सभिनि जे बंधननि सां छुड़ाए करे मुक्ति ॾियार, मतिलबु हुननि जो हुन पाठ सां, जीअं उहा माउ जी आत्मा जेकी आहे न उहो भुलिजी वञे कि मां हिननि जी माउ बि हुयमि, उहो बसि हीअ सोचे मां त आत्मा आहियां, परमात्मा जी संतान आहियां, हुनखे यादि ई न हुजे मुंहिंजा ॿार, उहो चवनि इहे बि आत्मायूं आहिनि, ठीकु आहे मां हिननि सां गॾु खेॾां पई, हाणे मुंहिंजो खेल पूरो थी वियो, हाणे त मां वञी करे ॿियो शरीर वठंदमि, मां पोइ स्कूल वेंदमि, पोइ मां ईअं कंदमि हीअं कंदमि, पोइ हुनजे मन में उहो ख़्यालात अचे, इनखे चइबो आहे मुक्ति। त बाबा हाणे असांखे चवनि था कि हाणे असांखे इहो कर्म करणो आहे, अगरि असां हाणे बाबा खे यादि करे पंहिंजो पुरुषार्थ न कयो
त जीअं उहो भटकदी हुई आत्मायूं परेशान थींदियूं आहिनि, पश्चाताप कंदियूं आहिनि, या कंहिं शरीर छॾण खां पोइ माण्हू पश्चाताप थो करे कि अरे मां हुनखे केॾो परेशान कयो। ईअं असांखे बि थियणो पवंदो कि अरे मूंखे बाबा केॾो पिया चवनि, मां न मञियो। जॾहिं बाबा चईंदा आहिनि न, हाणे ॾिस बाबा जो पाठ साकार अव्यक्त बि पूरो थी वियो, पर अञा बि बाबा जी मदद थी मिले, लेकिन समय अहिड़ो ईंदो कि जेतिरी असां में शक्ति हूंदी न ओतिरो ई असां करे सघंदासीं। पोइ बाबा जी मदद मिलण बि बंदि, पोइ माण्हू पश्चाताप कंदा। समय जी वैल्यू आहे, समय जे वरदान सां अमूल्य रतन ठाहींदा आहियूं। अमूल्य रतन समय भी अमूल्य रीति सां व्यतीत कंदा आहिनि। जेका अमूल्य रतन हूंदा आहिनि न बाबा जा, उहो हर सेकेंड ॾाढो सुठी रीति सां व्यतीत कंदा आहिनि। मतिलबु हर सेकेंड में सुठो सुठो कर्म कंदा रहंदा आहिनि, सुठो संकल्प, सुठो बोल, सुठो कर्म। त हुननि जे हुन समय बि सुठी रीति व्यतीत थींदो आहे। अमूल्य रत्न सम्झण सां सेकेंड ऐं संकल्प बि अमूल्य थी वेंदो आहे। पोइ जेको ख़ुदि खे अमूल्य समय खे वैल्यू ॾींदो उहो कर्म बि सुठो कंदो, कर्म सुठो कंदो त हुनजो हर सेकेंड ऐं संकल्प बि सुठो थी वेंदो। टी पार्टी सां बाबा ॻाल्हाइनि था। हाणे पंहिंजे खे सदा सर्व आत्माउनि खां श्रेष्ठ आत्मा सम्झी श्रेष्ठ कर्म कंदा आहियो। जहिड़ो ऑक्यूपेशन हूंदो आहे न ओड़ो कर्म बि हूंदो आहे। जहिड़ो ऑक्यूपेशन हूंदो आहे न ओड़ो कर्म बि हूंदो आहे। अगरि कोई वॾो पोज़ीशन वारो हूंदो आहे त हुनजी एक्टिविटी बि हुन प्रमाण थींदी आहे न। अगरि कोई वॾो माण्हू हूंदो आहे न त हुनजी एक्टिविटी बि ओड़ी थींदी। हाणे प्राइम मिनिस्टर, प्रेसिडेंट, हुननि खे पंहिंजो ऑक्यूपेशन पोज़ीशन पतो आहे त हुनजी उथणी वेहणी बि हुन रीति थींदो न। वैसे त साधारण रीति उथंदियूं आहिनि, लेकिन जॾहिं खां प्राइम मिनिस्टर जो टाइटल आहे त हुननि जो खाइण पीअण बि हुन हिसाब सां थी वेंदो। भई असां त कॾहिं बि चाहियूं खाऊं, लेकिन उन्हनि खे त उन ई हिसाब सां खाइणो पवंदो आहे ताकी उन्हनि खे पोइ कॾहिं ईअं न अचानक सां असां पाणी ज्यादा पी छॾियो ऐं फ्रेश थियण जो, सनानु करण जो संकल्प अची वियो, असां रोटी ज्यादा खाई छॾी त डाइजेशन में प्रॉब्लम थी वई, उल्ट सुल्ट खाई छॾियो। न, हुननि जी उथणी वेहणी खाइणी पीअणी बि हुन अनुसार ई थींदी आहे। उहो हुन अनुसार ई खाईंदा आहिनि पीअंदा आहिनि। भई मीटिंग आहे 2 घंटे जी त पाणी बि हुन हिसाब सां पीअंदा। माण्हुनि सां गॾु वेहणो आहे त रोटी कीअं खाइणी आहे। त हाणे असां केरु आहियूं? असां आत्मा आहियूं, परमात्मा जी संतान आहियूं। हाणे असां केरु आहियूं? असां आत्मा आहियूं, परमात्मा जी संतान आहियूं। असांजो एॾो वॾो पोज़ीशन आहे त असांजी एक्टिविटी बि हुन प्रमाण हुजणी खपे। असांजो ऑक्यूपेशन छा आहे? सर्व आत्माउनि सां श्रेष्ठ आहे असांजो ऑक्यूपेशन। त श्रेष्ठ आत्मा जो हर संकल्प, हर सेकेंड बि अहिड़ो हूंदो आहे ऊंचो। तव्हां जहिड़ो श्रेष्ठ पाठ बाप, तव्हां जहिड़ो विशेष पाठ बाबा खे पाइणो आहे ईअं न आहे। बाबा चईंदा आहिनि तव्हां जहिड़ो विशेष पाठ बाप खे पाए वठिणो आहे, अहिड़ो पाठ ॿियो कंहिंखे थी न सघंदो। त बाबा चवनि था कि ॾिसो शिव बाबा जो पाठ त पंहिंजो आहे, त श्रेष्ठ आत्मा जो हर संकल्प, हर सेकेंड बि अहिड़ो श्रेष्ठ हुजणो खपे। त तव्हां बाप जो पाठ त पंहिंजो ई, तव्हांजो उन बाबा जो त पंहिंजो ई आहे, लेकिन असां जहिड़ो पाठ ॿियो कंहिंखे न मिली सघे, है न। जीअं बाबा जो पाठ कंहिंखे न मिली सघंदो आहे, हूअं ई असां देव आत्माउनि जो पाठ बि कंहिं क्रिश्चन धर्म वारे खे थोरी मिली सघंदो आहे। जॾहिं ब्रह्मा कुमार कहलाईंदा आहियो, परमात्मा जा ॿार कहलाईंदा आहियो, त चलन बि अहिड़ी खपे न। सदा ऑक्यूपेशन ऐं एक्टिविटी खे मिलायो। असांजो ऑक्यूपेशन छा आहे? असांजो हाणे कर्म छा आहे? विश्व जो सदगति करणु, विश्व जो कल्याण करणु।
त असांजी एक्टिविटी बि छा हुजणी खपे, हुन अनुसार ई हुजणी खपे, है न। वॾो आदमी कर्म बेसमझी ॼाव ॿार जीअं कंदो त माण्हू हसदा। ईअं ई जॾहिं ब्रह्म कुमार कहलाईंदा आहियूं, साधारण एक्ट हलो त छा चईंदासीं? त असांजी असां ब्रह्म कुमार कुमारियूं आहिनि, ईअं न असांखे कोई ॿिया कपिड़ा पाए करे घुमणो आहे या ईअं वॾे गाॾियुनि में घुमणो आहे। हिते बाबा असांजी संकल्प बोल ऐं कर्मनि ते था चवनि। भई जीअं माण्हुनि जो कर्म त असांखे ईअं न, असां ब्रह्म कुमार कुमारी थी वियासीं त झाड़ू पोछो न करिणो आहे असांखे, बासण न मलणा आहिनि, रोटी न ठाहिणी आहे, बसि असां त हाणे भॻवान जा ॿार थी वियासीं, माण्हू ई असांखे खाराईंदा, हीअं न। मतिलबु जो असां कर्म करूं था, उहो कर्म में तव्हांजो संकल्प छा आहे, भाव छा आहे। हिक ॿिए सां संबंध संपर्क में ईंदा आहियो त हुन समय असांजे माण्हुनि जे लाइ दृष्टि वृत्ति छा आहे, कंहिंजे लाइ सुठी कंहिंजे लाइ ख़राब त न आहे न। त हीअं असांजी एक्टिविटी हुन हिसाब सां हुजणी खपे। त बाबा चऊं था असां ब्रह्मा जा कुमार कुमारियूं, ब्रह्मा त आदि पिता, शिव बाबा निराकार आत्मा आहिनि जो पिता, ॿियो पिता सभिनि जो आहे ब्रह्मा, जो हर धर्म में चईंदा आहिनि न एडम ईव, हर धर्म में माण्हू चईंदा आहिनि कि ब्रह्मा खे हर धर्म में ॿिए ॿिए नाम सां माण्हू वॾो मञदा आहिनि। मनुष्य सृष्टि जो पिता, शिव बाबा त निराकार आत्मा आहिनि जो पिता आहे न, लेकिन मनुष्य तन में सभिनि खां वॾो पहिरों वॾो आहे ब्रह्मा सरस्वती। त असां कहलायूं था असां ब्रह्म कुमार कुमारियूं आहिनि, त असांजी चलन बि हीअं हुजणी खपे। बाबा चईंदा न सदा ख़ुदि खे पूर्वज सम्झो, मां सभिनि जो पूर्वज आहियां, साधारण एक्ट न हलो। अॼुकल्ह बेसम्झ रहियो, हाणे समझदार ठहो। त समझदार जो हर संकल्प शक्तिशाली हूंदो, समझदार जो हर संकल्प शक्तिशाली हूंदो। असां संकल्प करो सभी आत्माउनि जी सोच सुठी थी वञे ऐं सिधी थी वञे, है न। कई बार अॼुकल्ह माण्हू हर ॻाल्हि खे उल्टो था खणनि, त हर हिक जे मन में डपु थी वियो, काथे मूंखे उल्टो सुल्टो न थिए, त माण्हू पहिरें अस्त्र शस्त्र तयारु रखंदा आहिनि। कोई बि मूंखे ईअं चईंदो न, मां ईअं ॿुधाए ॾींदमि। त बाबा चवनि था कि हाणे हर आत्मा उल्टो थी सोचे, सम्झी नथी सघे, छोकी माण्हू जो दिमाग़ ऐं शरीर हिकु ई कमु करे सघंदो आहे, लेकिन अगरि कोई माण्हू देखा देखी में रीत में 10 कमु करणु चाहे, न त हुनजो दिमाग़ हुन रीति हली सघे थो, न शरीर, त उल्टो सुल्टो ई कर्म कंदो, है न। तव्हां अगरि हिकु ई कमु करे सघंदा आहियो न, अगरि तव्हां घर जो ई कमु, घर में तव्हांखे कमु आहे त घर जो ई कमु करो, पंहिंजे शरीर ऐं पंहिंजे दिमाग़ खे ॾिसो। ज़रूरी न आहे उहो बि योगा वञे थी त मां बि वञा, उहो बि डांस सिखे थी त मां बि सिखां, उहो बि रोज़ु हिन टिकाणे मंदिर वेंदी आहे त मां बि वञा, उहो बि रोज़ु पंहिंजे ॿारनि खे हीअं कंदी आहे त मां बि करां। तव्हां खां छा थी सघंदो आहे शांती सां? इच्छाऊं माण्हुनि खे कंट्रोल करणियूं ई आहिनि, न त माण्हू न हेॾां जो रहंदो आहे न होॾां जो, ॿियो पंहिंजे संबंधनि खे बि परेशान करे ॾींदो। ॿियो पार्टी सां बाबा मिलनि था, सदा कल्प पहिरियों मुआफ़िक पंहिंजे खे अंगत जे समान अचल सम्झंदा आहियो। अंगत जे समान अचल अर्थात सदा निश्चय बुद्धि विजयंती, है ना। अंगत जे समान अचल अर्थात सदा निश्चय बुद्धि विजयंती, सदा निश्चय रखण वारा, निश्चय बुद्धि विजयंती थियण वारा, जेका अंगत समान हूंदा न,
हू सदा बाबा जे मथां निश्चय रखी करे हलंदा त उन्हनि खे कोई फ़र्क़ु ई न पवंदो। कहिड़ी बि ॻाल्हि अचे बाबा खे ॿुधाए करे बाबा बस जरा बि हलचल में आया त विजयी न ठही सघंदा। माया जे विघ्न इहे त ड्रामा में महावीर ठहिण जे लाइ पेपर जे रूप में ईंदा आहिनि। माया जा जेका विघ्न हूंदा आहिनि न इहे असांखे महावीर ठाहिण लाइ पेपर जे रूप में ईंदा आहिनि। बिना पेपर जे कॾहिं क्लास चेंज न थींदी आहे। अगरि असांजे जीवन में पेपर न ईंदा, अगरि असां हुन में विजयी थी करे शक्तिशाली रूप में अगरि न हलंदासीं, है न, अगरि असां हलचल में ईंदा रहंदासीं त केरु मञंदो असां में ज्ञान आयो आहे, असां में धारणा थी आहे, असांजी आत्मा में शक्ति आई आहे। त पेपर अचण सां क्लास अॻियां वधण, त पेपर अचण सां ख़ुशी थियणी खपे, न कि हलचल में। माया सां बि लेसन सिखो, उहो कॾहिं बि हलचल में न ईंदी आहे। माया कॾहिं हलचल में ईंदी आहे? जेका माण्हू असांजे जीवन में विघ्न विझंदा आहिनि उहो कॾहिं हलचल में ईंदा आहिनि? जेका तव्हांखे डिस्टर्ब कंदा आहिनि, तव्हांखे परेशान कंदा आहिनि, उहो कीअं आराम सां ख़ुशि रहंदा आहिनि, ॿियनि खे परेशान करे सदा ख़ुशि रहंदा आहिनि। हुननि खे जरा बि भय न हूंदो आहे कि असां हिननि खे परेशान करूं था, असांखे बि पाप पइजो। कई कई माण्हू हूंदा आहिनि न ॿियनि जे जीवन में मतिलबु ॿियनि खे परेशान ई कंदा रहंदा आहिनि, हुननि खे जीअण ई न ॾींदा आहिनि, लेकिन हू हमेशह ख़ुशि बि रहंदा आहिनि, है न। ऐं माण्हू खे सोचंदा आहिनि अरे इहे त हेठि ई नथो थिए, जीअं रावण हुयो, कंस हुयो, कंस खे केॾो हुन कृष्ण खे परेशान कयईं, केॾनि पंहिंजे हैंड हुन जा मरी विया, त बि हुन हसी रावण जी हसी। त अहिड़ा माण्हू माया अर्थात अहिड़ा माण्हू, कंस जहिड़ा माण्हू, रावण जहिड़ा माण्हू, जंहिंमें विकार बुराई, जंहिंखे ॿियनि खे मारण, ॿियनि जे जीवन में कई माण्हू त कंहिंखे परिवार जे अहिड़ो पुठियां पइजी वेंदा आहिनि कि जेसिताईं हुननि जो पूरो परिवार ख़तमु न थिए तेसिताईं हू चैन सां वेंदा ई न। अॼुकल्ह प्रॉपर्टी जे कारण इहे थिए थो न, माण्हू बस प्रॉपर्टी खपे, संबंध त ज़ीरो आहे अॼुकल्ह माण्हू, पैसो खपे। टीना चपटी अहिड़ी आहे कि पूरे परिवार खे माण्हू ख़तमु था करे छॾनि त बि हुननि खे चैन, उन खां पोइ पुलिस पकड़े वेंदी आहे। मतलब एतिरी सम्झ त हुजणी खपे कि असां सभिनि सां ईअं करूं था, लेकिन ॾिसो माया जो कॾहिं हलचल में ईंदा आहिनि अहिड़ा माण्हू, माया मतलब अहिड़ा माण्हू सदा अचल रहंदा आहिनि। ये लेसन असां माया सां बि सिखी सघंदा आहियूं। मतलब ग़लति कमु करण वारनि जी शिकल में जरा बि दिलचस्पन नथो अचे, जरा बि भय न आहे, जरा बि दुख परेशानी न आहे, जरा बि पश्चाताप न आहे, त असां परमात्मा सां गॾु रहण वारे माण्हू सां छो न ॿियो पॉइंट बाबा जो रिस्पॉन्ड आहे फॉलो फादर, म्यूट बटन दबा दो सारा में। हाँ दीदी। रिस्पॉन्ड आहे फॉलो फादर, जंहिंसां स्नेह हूंदो आहे न हुनखे ऑटोमेटिकली हुनखे फॉलो करणो हूंदो आहे। मतिलबु जेको असांखे सुठो लॻंदो आहे त हुनजी उहो जीअं ॻाल्हाईंदो आहे, जीअं कमु कंदो आहे, उहो कंदा आहिनि न माण्हू एक्टर्स की कीअं कॉपी कंदा आहिनि, त ईअं असांखे बि फॉलो करणो आहे। सदा यादि रहे कि कर्म जो असां करूं था इहे फॉलो फादर आहे, अगरि न आहे त स्टॉप करे छॾो। फॉलो फादर आहे त कंदा हलो, कॉपी करणो आहे न, बाप खे कॉपी कंदे बाप जा ठही वञो। कॉपी करण लाइ जीअं कार्बन पेपर विझंदा आहिनि उअं ई अटेंशन जो पेपर विझो त कॉपी थी वेंदो। असांखे अटेंशन रखंदा न कि बाबा जहिड़ो सोच आहे, बाबा जहिड़ो गोल आहे, बाबा जहिड़ो कर्म आहे, त कॉपी थी वेंदो। त जीअं कार्बन पेपर रखंदा आहिनि त कॉपी थी वेंदा न, त हिते कार्बन पेपर छा आहे? अटेंशन। अटेंशन जो पेपर विझो त कॉपी थी वेंदी। हाणे पंहिंजे खे तीव्र पुरुषार्थी न ठाहींदा त अॻियां हली समय बि ख़तमु थी वेंदो।
त हिन जे लाइ जो बि बाबा असांखे वरदान ॾियनि था, ज्ञान ॾियनि था, उन्हनि खे कर्मनि में लायो, तॾहिं तीव्र पुरुषार्थी थी सघिजो। ॿियो बाबा जी छा था चवनि, कार्बन पेपर छा आहे, अटेंशन। बस ये अटेंशन रखो, बाबा मां ये जो सोचां थी बाबा जी आहे, वो बाबा जी थी वेंदो। असांखे ज़्यादा दिमाग़ बि न लॻाइणो, बस घड़ी घड़ी यादि रखो कि मां बाबा ब्रह्मा बाबा जी, शिव बाबा त आहिनि निराकार रूप में, लेकिन असांखे साकार में ब्रह्मा बाबा खे कॉपी करणो आहे। त मुंहिंजा ब्रह्मा बाबा जहिड़ा संकल्प आहिनि, ब्रह्मा बाबा जहिड़ा बोल आहिनि, ब्रह्मा बाबा जहिड़ा कर्म आहिनि, न त बाप दादा चवनि। मुंहिंजा संकल्प बोल कर्म कीअं आहिनि, बाप दादा, शिव बाप ऐं ब्रह्मा मां। ठीकु आहे, ॿई अची विया न। त तीव्र पुरुषार्थी थी वेंदो, ये समय बि ख़तम थी वेंदो, न त टू लेट थी वेंदो, वंचित रहिजी वेंदो। हाणे हर शक्ति सां स्वयं खे संपन्न ठाहिण जो समय। हाणे असांखे हर शक्ति सां संपन्न ठाहिण जो समय। अगरि स्वयं खे संपन्न न करे सघंदा त सहयोग वठो, छॾो न। मतलब कोई भी तव्हांखे धारणा करणी आहे वो नथी थी सघे त बाबा खां सहयोग वठो, ॿियनि निमित आत्माउनि खां सहयोग वठो, छॾो न। संपन्नता जी निशानी आहे संतुष्टता। जंहिं ॾींहुं मां आत्मा संपन्न थी वेंदमि न, उन ॾींहुं मां आत्मा स्व सां सर्व सां सदा संतुष्ट आहे। हिन करे सदा संतुष्ट आत्मा ठहो। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।